टाइम सदाई करीम थे सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करीम। अस्सलाम वालेकुम तमाम नाज़रीन, उम्मीद करूं था तव्हां सब बिल्कुल ठीक हूंदव। खोड़ सारियूं दुआऊं अव्हां जे लाइ, नेक तमन्नाऊं अव्हां जे लाइ। अव्हां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जो हुयो। अॼु ईद आहे, ईद जो ही स्पेशल प्रोग्राम आहे, स्पेशल ट्रांसमिशन आहे। अव्हां सभिनीनि ॾिसंदड़नि खे ॾेह तोड़े परॾेह में जेके बि असांजा साथी असांखे ॾिसनि पिया, अव्हां सभिनीनि खे ईद जूं अणगणियूं वाधायूं हुजनि ऐं मूंसां गॾु मौजूदु आहिनि। बिल्कुलु, मां तव्हांजो पंहिंजो अज़मतुल्ला कुंभर ऐं इमरान टीवी जे ॾिसंदड़नि खे ॾेह तोड़े परॾेह में जेके असांखे ॾिसी रहिया आहिनि सभिनी खे ईद जूं लख लख वाधायूं हुजनि। इन ई दुआ संगत शाल तव्हांजूं ईदूं ईअं ई मुरकंदियूं हुजनि, तव्हांजो हर ॾींहुं मुरकंदो हुजे। हीअ जेके हालतूं हलनि पियूं उन्हनि मां असां जान छॾायूं, असांजो हर ॾींहुं ईद वांगुरु गुज़रे, इन्हनि मुश्किलुनि मां गुज़रूं, असां हिननि अज़ियतुनि मां गुज़रूं, असां पंहिंजे ॿेलनि जी, पंहिंजे बेटनि जी, पंहिंजे वसीलनि जी मालिकी कंदे जेको आहे उनखां पोइ उन्हनि खे बचाए पोइ हर ॾींहुं ईद वांगुरु गुज़ारियूं। हा बिल्कुलु बिल्कुलु, तव्हां सही चई रहिया आहियो। त मां सम्झंदी आहियां ॾुखियो जेको वक़्तु हूंदो आहे उहो यकीनन ॾुखियाई जेका हूंदी आहे उहा इंसान खे घणी महसूसु थींदी आहे त उहो वक़्तु वॾो थी वेंदो आहे। पर सिंध जेतिरनि बि ॾुखियाईनि मां गुज़रे, जेतिरनि बि मरहलनि मां गुज़रे, जेतिरा बि माइल स्टोन्स हुजनि, जेतिरियूं बि ॾुखियायूं हुजनि, पर सिंध जॾहिं गॾिबी, जॾहिं हिकु थींदी त पोइ सभई ॾुखियायूं आसानीअ में ज़रूरु तब्दील थींदियूं। पर हा शर्त अज़मत हिकिड़ो ज़रूरु आहे त असां सभिनीनि खे गॾिजणो आहे। जेतिरियूं बि पार्टीज़ आहिनि, जेतिरा बि लीडर्स आहिनि, उहे सभु पंहिंजा तज़ाद विसारे जॾहिं हिकु थी वेंदा ऐं हिकिड़ो ई नारो बुलंद थींदो त पोइ यकीनन फ़तह असांजी आहे। अच्छा जनाब, अॼु अमी सोचंदा हूंदव त छो असां भला इनकलाबी ॻाल्हियूं करे रहिया आहियूं इन मंच ते। ईद जो ॾींहुं आहे ऐं ईद जे ॾिहाड़े ते त ख़ुशियूं ई ख़ुशियूं हूंदियूं आहिनि, वरी असां ॾुखनि खे बि सारियूं पिया। दरअसल असांजे हिन ट्रांसमिशन में उहा शख़्सियत मौजूदु आहे जंहिंजो तमामु सुठे घराणे सां तालुक़ु आहे, जंहिंजो वालिद रसूल बख़्श वली जो साहबु जेको अवामी तहरीक जो सरबराह हुयो ऐं जंहिं पंहिंजी उन ज़िंदगी में तमामु ॾुखियायूं ॾिठियूं ऐं उनजो लफ़्ज़ जॾहिं बि असां उन्हनि खे पढ़ूं था त महसूसु थिए थो त वाक़ई सिंधी जॾहिं हिकु थींदा, सिंधी जॾहिं पंहिंजो आवाज़ु बुलंद कंदा तॾहिं उन्हनि खे पंहिंजा हक़ मिलंदा। ऐं जीजी ज़रीना बलोच साहिबा जॾहिं उन्हनि ॻायो आहे त उन्हनि जे हर सुर में, हर आलाप में असांखे महसूसु थिए थो सिंध खे हिकु थियणो आहे। ऐं ॻाल्हि करे रही आहियां अयाज़ लतीफ़ वली जो साहब जन जी, अव्हांखे दिलि जी गहराई सां असीं भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो? ठीकु आहियो? बहितरीन, माशाल्लाह, ज़बरदस्त। अच्छा, मां पहिरियों अव्हां खां इहो पुछणु चाहींदमि त ईद कीअं हूंदी आहे अव्हां जी? ईद हूंदी कान्हे। ईद बि हिकिड़ो आम ॾींहुं आहे मुंहिंजे लाइ, मुंहिंजे सॼे घर लाइ। ऐं हर ॾींहं ते कोशिशि कंदा आहियूं त उहो बहितर ऐं प्रोडक्टिव हुजे। ॿार ख़ुशि थींदा आहिनि, नंढड़ा हुआसीं ख़ुशि थींदा हुआसीं। वॾनि ते ईद जे ॾींहुं ज़िमेदारियूं हूंदियूं आहिनि, ख़र्चियूं ॾियणु, ॿियनि खे ख़ुशि रखण जी कोशिशि करणु। नंढे हूंदे पाण ख़ुशि थींदा हुआसीं। अम्मा कपिड़ा सिबी ॾींदी हुई ऐं महीनो ॾेढ अॻु में अम्मा पाण सिलाई कंदी हुई। पैसा बचाइण लाइ कपिड़ो वठी ईंदी हुई क्लॉथ मार्केट मां या किथां सस्तो। ग़रीब घर सां तालुक़ु हो। बाबा जी वकालत खे एतिरो टाइम कोन ॾेई सघंदो हो। अम्मा टीचर हुई ऐं उन में क्लॉथ मार्केट मां या किथां रेशम गली मां सुठो कपिड़ो वठी, ड्यूरेबल, ज़ोर हूंदो त उहो घणो वक़्तु हले। पोइ उहो अची अम्मा पाण सिबंदी हुई। पोइ कॾहिं उनजो का ॿांह वॾी थी वेंदी, कॾहिं का कालर सोड़ो थी वेंदो, छाकाणि त माण्हू वधे पियो ॿार। जी, बूट सुठो वठी ॾींदी हुई अम्मा। उहो बूट वरी नओं पाइबो हो, पहिरें ॾींहं ते त उहो लिफ विझंदो हो। पोइ उहो लाइबो बि कोन हो। पहिरें ॾींहुं फिल्म ज़रूरु ॾिसबी हुई सिनेमा में, ऐं 3 खां 6 वारो या 6 खां 9 वारो शो। सिनेमाऊं उन ज़माने में ज़बरदस्त हुयूं। चांदनी, हिलटॉप, बम्बिनो, कैप्री, हैदराबाद सिनेमाउनि जो शहर हो। ऐं चश्मो पाइबो, उन ते वरी मथां स्टिकर बि लॻल हूंदो हो, उहो लाइबो कोन हो त नओं स्टिकर लॻो पियो हुजे, बूट भले लिफ पियो हुजे। ऐं पोइ वरी फोटो बि कढाइबा हुआ वञी फोटोग्राफर वटि। ईद ईअं गुज़रंदी। हाणे ईद एॾी माण्हू निंड करे थो, फ़ोन वोन खे ॾिसे थो, को लैपटॉप, को मोबाइल वग़ैरह हलाए थो। जी हा, बिल्कुलु। बाक़ी इन जो फ़ाइदो वठी ऐं हींअर तव्हां सभिनी जे ज़रिए तव्हांजे व्यूअर्स खे चवंदुसि त हींअर ट्रिपैरी थी अथव, सुबुह जो नमाज़ वग़ैरह पढ़ी अथव, माल मलीदा खाधा अथव। हाणे कैनाल न लिकिरो, सुबुह जो जेके निकिता आहियो से निकितव। हाणे ईद मल्हाए हाणे कारियूं पटियूं ॿधो, वञो प्रेस क्लब्स ते, मशल बरदार जुलूस कढो, पाड़े में जिते कचहरियूं हुजनि उन्हनि खे वठी उन्हनि खे चओ त निकिरो, हलो घिटीअ में वॉक करे अचूं ऐं उते नारा हणूं, कैनाल समूरा नामंज़ूर, सिंधूअ ते धाड़ो नामंज़ूर। ईद जे ॾींहं खे यादगार बनायो जो 100 सालनि खां पोइ बि तव्हांजा ॿचिड़ा चवनि त असांजे ॾाॾे पड़ ॾाॾे, नानी पड़ नानी
ईद जे ॾींहुं पंहिंजे वतन ऐं पंहिंजे दरिया लाइ मैदान में निकिरी एहतजाज जो ऐलान कयो। वाह, तमामु ख़ूबसूरत। पाण इन ते बि ॻाल्हाईंदासीं के नालनि जे मामले ते बि, गॾोगॾु तव्हांजो जेको पॉलिटिकल कैरियर आहे, उनखां पोइ सिंध जा नौजवान, सिंध जूं हालतूं, वक़्तु, उनखां पोइ तव्हांजो मोटिवेशनल जेके स्पीचिस आहिनि उन्हनि ते तमामु डिघो हिकिड़ो इंटरव्यू आहे, तमामु दिलचस्प थियण वारो आहे। पलीर साहिबु, तव्हांजी यादगार ईद कहिड़ी हुई? मिसाल पाण असां हीअ अॼोकी ईद इहा यादगार कयूं पिया वञी त वञूं पंहिंजे धरतीअ जे लाइ निकिरूं, तव्हांजी यादगार ईद कीअं हुई? उन वक़्तु कहिड़ियूं हालतूं हुयूं? मूंखे यादि कोन थो अचे, माण्हू कॾहिं कॾहिं कूड़णी कंदो आहे त फलाणो हो, इन करे जो ईद मुंहिंजी गुज़री आहे अम्मा सां। बाबा हूंदो कोन हो ईद ते। वॾा थियासीं त बाबा जेलनि में हो, नंढे हूंदे बाबा जूं 3-4 शादियूं हुयूं, उन में उन्हनि मां बि किथे कोन हूंदो, कंहिं सियासी तहरीक जदोजहद में, किथे कमकार में हूंदो। जी हा। ईद अम्मा जे हवाले हूंदी। सो अम्मा सां त जेका बि ईद हुजे, जेका बि घड़ी तोसां गुज़री आ यादि उन जी प्यार भरी, मां कीअं चवां मुंहिंजा प्यारा गुज़री बि वई, अम्मा सां गुज़ारियल हर ईद शानदार हुई। ऐं वरी जेकॾहिं बाबा सां वरी ईद कॾहिं कॾहिं मुलाक़ातुनि ते थींदी, जेल में जे इतफ़ाक़ सां हुजे त पोइ मानी ठाहे खणी वञिबी। पोइ बाबा सां गुज़ारियल ईद बि तमामु ज़बरदस्त शानदार हूंदी। वाह वाह, तमामु ख़ूबसूरत। अच्छा, ख़र्ची घणी मिलंदी तव्हांखे? मूंखे 6, 7, 8 दर्जे में अम्मा ॾींदी हुई महीने जा। अच्छा, मूंखे अम्मा रोज़ु ख़र्ची ॾींदी, मुंहिंजो रोज़ जी ख़र्ची न खपे, ऐं पंहिंजी बजटिंग कयां 4, 5 दर्जे खां, मूंखे महीने जी ख़र्ची ॾे। अच्छा। त पोइ अम्मा मूंखे पहिरीं 30 रुपया, पोइ 40, पोइ 50 रुपया महीने जी ख़र्ची ॾींदी। कॾहिं कॾहिं बाबा महीने में 10 रुपया ॾींदो हो, बेटे 4थे महीने। ॿियो मुंहिंजो नानो हो, उहो कमाल जो माण्हू हो, मोहम्मद मूसा नालो हुअसि। ही वॉज़ अ जेम ऑफ अ पर्सन, ऐं उहो मूंखे 10 रुपया ॾींदो हो। ऐं जंहिं ॾींहुं उहो गुज़ारे वियो, इट वॉज़ अ ट्रेजिक डे फॉर मी। उहो जॾहिं गुज़ारे वियो त सुबुह राति जो उल्टियूं थियसि, ओचितो ख़बर न आहे, 80 साल एज हुअसि। त जॾहिं उनजी तदफ़ीन करे मोटियासीं त हंधि खियासीं पिए त विहाणे जे अंदरि हिकिड़ी पर्ची पई, हुन में 10 रुपया पिया लिखियल आहे, अयाज़ जी हिन महीने जी 10 रुपया ख़र्ची। अच्छा। उहा रखी, पोइ चओ छा थियोसि, गुज़ारे वियो। अच्छा सर, यकीनन अव्हां जॾहिं ॻाल्हायो पिया त अव्हां जो उहो ॾुखारो थियणु महसूसु थिए पियो असांखे। यकीनन इंसान जंहिंसां अटैच हूंदो आहे, पोइ ज़िंदगी जा केतिरा बि साल गुज़री वञनि, पर उहा अटैचमेंट असांखे यादि ज़रूरु रहे थी। मैनेजमेंट क्वालिटी मूंखे महसूसु थिए थो त तॾहिं खां तव्हां में हुई, तॾहिं तव्हां चओ था रोज़ जी बुनियाद ते ख़र्ची न, पर महीने जी ख़र्ची। जी, माना इहा कुदरती ॾात चई सघूं था। अम्मा खां, अम्मा पंहिंजी बजट मुताबिक़ हलंदी हुई। ऐं बाबा कंहिं जाइ ते लिखियो बि आहे, संदसि किताबु शायदि कोट लखपत में, त ज़रीना खे, हुनजी वाइफ हुई त नाले सां मुखातिब थींदो, ज़रीना खे आउं चवंदो हुउसि त अॼु 2 ॿूटियूं ॾिए, त चवंदी बजट में हिकिड़ी ॿूटी आहे, हिकिड़ी ॿूटी खा। त छाकाणि त ॿूटियूं खे 3 रधियूं, चटांग गोश्त अधु पामा, त उन मां अधु हुनजी, अधु हुनजी, अधु हुनजी। पोइ हींअर मां ट्रेवल पियो कंदो आहियां, पोइ इतफ़ाक़ सां कॾहिं मूं वटि हींअर वियुसि पियो ताज़ो अलाए कंदो कोट अलाए केॾां, त मानियूं सुबुह जो रखियूंसीं त सवेल निकितासीं त राति जो मानियूं पयूं हुयूं, उहे 3 मानियूं हुयूं। माण्हू वेठासीं 6, त अधु करे ॾिनूंसीं। हिकिड़ो दफ़ो 3 मानियूं हुयूं, माण्हू 5 हुआसीं, त पोइ थोरो थोरो कटे 5 में 3 मानियूं इक्वल विरायूंसीं, त उहो अञा बि ईअं कंदा आहियूं। वाह। अच्छा सर, नंढपण में ज़ाहिर तव्हांखे वधीक दड़का कंहिं ॾिना, वधीक तव्हांजी तरबियत में कंहिंजो किरदारु आहे? अम्मा जो। बाबा दड़का जाम ॾींदो हो जॾहिं मौक़ो मिलंदो, ऐं बाबा मार बार बि ॾिनी हिकिड़ो 2 दफ़ा। ऐं उहो कहिड़ी हरकतुनि ते? हिकिड़ो दफ़ो मूं पाणी घुरियो अम्मा खां, खट ते वेठोसि, त अम्मा बाबा जो, अम्मा त ॾिनो ते बाबा जो पाण वञी भरे पई। मूं वरी अम्मा खे बाबा जी ॻाल्हि खे इग्नोर करे मूं वरी डायरेक्ट डायलिंग ते कई, वरी अम्मा खे चयो अम्मा पाणी ॾे। 2-3 दर्जे में हुअसि। जी। पोइ बाबा चयो तो की मूं चयो पाणी पाण भरे पई। मूं वरी बाबा खे छॾे वरी अम्मा खे चयो अम्मा पाणी ॾे न। पोइ पपीते जी खल पटी, हेॾी डिघी टारी हूंदी आहे न पपीते, उहो मुंहिंजे हथनि खे हईं 5-7 दफ़ा। पोइ पाणी मूं पाण पीअणु शुरू करे ॾिनो। बाबा जे साम्हूं, अम्मा खां त आख़िरी दम ताईं, जेसीं अम्मा हयात हुई अम्मा खां ई घुरंदो हुउसि। अम्मा ही केरु आहे घर में, किथे कीअं आहे, छा आहे, फलाणी शइ किथे आहे, दवा किथे पई आहे, पैरासिटामोल तॾहिं हूंदी उहा किथे पई आहे, थर्मामीटर किथे आहे, उहा अम्मा खे पुछिबो। सही, अम्मा सां माना ख़ूबसूरत घणियूं गुज़रियूं आहिनि। घणी उहा यादि जेका बार बार अम्मा जो नालो अचे ऐं ज़हन ते उहा यादि अची वञे? अम्मा मुंहिंजी त हुई डिफरेंट क़िस्म जी माउ हुई। माऊं सभु ज़बरदस्त, सभिनी जूं माऊं सुठियूं, पर अम्मा हिकिड़ी माउ जेका
पंहिंजे ॿारनि खे टिनी खे पढ़ाए वॾो बि करे। वॾो भाउ मुंहिंजो PhD आहे स्कॉटलैंड मां। भेण मुंहिंजी अदी अख्तर बलोच सॼी दुनिया घुमी आहे, ॾाढी ज़बरदस्त कामयाबु राइटर, केदियाणी जी डायरी जी ऐं टियों। सो ज़बरदस्त माउ बि हुई। उन ज़बरदस्त माउ हुन सां गॾु सुबुह जो जॉब कंदी हुई, प्राइमरी टीचर हुई। उन सां गॾु मौसीक़ी, ड्रामा, अना ऐं दीवारें ऐं जंगल, कारवां ड्रामा, उन सां गॾु क़ौमी गीत, उन सां गॾु राइटर, तुंहिंजी ॻोल्हा तुंहिंजूं ॻाल्हियूं जहिड़ा किताब, उन सां गॾु शाइरी, उन सां गॾु क़ौमी गीत, उन सां गॾु लॉन्ग मार्चूं, उन सां गॾु संध्याणी तहरीक ठाहिणु, उनजी फाउंडर, उन सां गॾु लॉन्ग मार्चुनि में मथे ते डंडा ऐं उन सां गॾु कपिड़ा सिबणु, उन सां गॾु पावा रधणु, उन सां ॿुआर ॾियणु, उन सां ॿिली जे बचनि खे खीरु पीआरणु, झिड़कीअ बचा खणी आखेरे मां किरियल उन्हनि खे संभालणु। सो त हाणे उन ते त को PhD कजे। वाह, बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा सर, तव्हां ज़ाहिर नंढपिण खां वठी तव्हां हिकिड़ा एक्टिव रहिया आहियो ऐं मुख़्तलिफ़ फंदनि ते तव्हां वञो था, त छा था सम्झो त वधीक तव्हांजूं ईदियूं जेके आहिनि उहे सफ़र में गुज़रियूं, लॉन्ग मार्च में गुज़रियूं, या ईद जो ॾींहुं तव्हां पंहिंजे घर में ई हुआ? मतिलबु नंढपिण खां वठी हेसि ताईं जेकॾहिं पाण ॻाल्हि कयूं त सफ़र मूं सभ खां वधीक कया आहिनि बाबा सां, अम्मा सां न। अम्मा सां फ़क़ति हिकिड़ो दफ़ो वियो आहियां। जी इंग्लैंड ऐं अमेरिका गॾिजी विया आहियूं। बाक़ी मूं बाबा सां, छाकाणि बाबा खे अटेंडेंट खपंदो हो ऐं बाबा जो ट्रस्ट मूं ते ई हो, त दवा टाइम ते ॾियणु, जी ख़्यालु करणु, पासपोर्ट संभालणु, कागज़ संभालणु, जोराब संभालणु, मथे जी टोपी संभालणु। तंहिंजे करे बाबा सां मियो हॉस्पिटल लाहौर में बीमार हो, कोट लखपत मां तॾहिं बि आउं रहियुसि, जिना हॉस्पिटल में आउं रहियुसि। ऐं पोइ माण्हू हलिया वेंदा आहिनि त पोइ हुनजा कई चवंदा आहिनि विक्ट्री हैज़ डिफीट इज़ एन अर्फन, विक्ट्री हैज़ मैनी गॉड फादर्स। शिकस्त यतीम हूंदी आहे, फतह जा कई वारस हूंदा आहिनि। वाह। त जॾहिं माण्हू जीअरो हूंदो आहे, तव्हां ॾिसंदो चाचा मामा ॾाॾा, तॾहिं हुननि जी परघोर हिकिड़ा लहंदा आहिनि, पोइ गुज़ारे वेंदो आहे त हुनजी मिल्कियत जा वारस ॿिया हूंदा आहिनि, जेके लठियूं खणी अची पुॼंदा आहिनि त मुंहिंजो बि हिसो आहे, मुंहिंजो बि हिसो आहे। क़बर जा मुजावर ॿिया हूंदा आहिनि, शाह लतीफ़ सां अलाए केरु हो, क़बर जा मुजावर अलाए केरु हूंदा, सचल सरमस्त। तंहिंजे करे बाबा सां ॾुखिया ॾींहं सभु मुंहिंजा गुज़रिया आहिनि। कोट लखपत हुजे, सखर हुजे, हैदराबाद हुजे। बाबा खे कोड़ा हणण जो फ़ैसिलो कयो हो ज़िया। पोइ बदीन में पासपोर्ट खणी आऊं पहुतो हुउसि, पुराणे पासपोर्ट जी कापी जंहिं मूजिबि बाबा जी एज उन वक़्तु 60 खां मथे हुई, तंहिंजे करे कोड़ा कोन थे लॻी सघिया, या 50 खां मथे। कोट लखपत में आऊं हुउसि मुलाक़ातुनि ते, मियो में आऊं रहियो हुउसि, जिना कराची में आऊं रहियो हुउसि, सिविल हॉस्पिटल में आऊं रहियो हुउसि। ट्रेवल उन्हनि सां कयमि, तंहिंजे करे केतिरियूं ईदूं जीअं मूं सवेल चयो त उन्हनि सां जेल जे मुलाक़ातुनि ते या उन्हनि सां सफ़र कंदे बाबा सां मूं अमेरिका, थाईलैंड, मलेशिया, श्रीलंका, इंग्लैंड, दुबई ऐं कुझु यूरोपियन मुल्क बाबा सां गॾु ट्रेवल कयो आहे, ऐं इंडिया ऐं शायदि हा इहे। त उते ज़ाहिर आहे हिकिड़ी हिकिड़ी शइ संभालणु, राति जो ज़ोर ॾियणु, दवा ॾियणु, अगठ विझी ॾियणु सुथण में, जोराब जेकॾहिं बाबा लाहे राति जो सुम्हिया सवड़ में रहिजी वञनि त वरी सुबुह जो राति पाए सुम्हंदो हो बाबा सीअ जे करे, त वरी सुबुह जो जोराब सवड़ में गुम थियो वञे, वरी ॻोल्हणु, मज़ेदार कमु सभु। बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा सर, तव्हांजो पंहिंजो शौक़ु छा हुयो ऐं अमर छा पे चाहियो त याज़ लतीफ़ अली जो छा थिए, बाबा छा पे चयो त उनखे छा थियणु घुरिजे, ऐं तव्हां हाणे आहियो छा उन्हनि जी मंशा ऐं पंहिंजे मंशा जे मुताबिक़ आहियो या अञा ॿियो को नओं दॻा? आउं आहियां चूं चूं का मुरब्बा चइबो आहे, उर्दू में चइबो आहे चूं चूं, जेको माण्हू मिक्सचर हुजे इलाही सारनि शयुनि जो, उहो चूं चूं का मुरब्बा आहे। बाबा ऐं अम्मा कुझु कोन थी चाहियो, उन्हनि प्रोफेशन जे हवाले सां कुझु सजेस्ट कोन कयो। ओके। उन्हनि जी ख़्वाहिश इहा हुई त हिकिड़ो ठीकु माण्हू थिए, सुठो माण्हू थिए, पंहिंजे पेरनि ते बीहे। अम्मा जी मर्ज़ी हुई त आउं पढ़ाई वढ़ाई में ठीकु हुजां। पोइ फील्ड मूं इंजीनियरिंग मूं खई, अम्मा कोन खई। मूं मैट्रिक में अम्मा खे ख़बर फ़क़ति इन सां वास्तो त पढ़ाई में होशियारु हुजे, टाइम ते स्कूल वञे, होमवर्क करे, मार्कूं सुठियूं खणे। जी हा। उहो मैट्रिक खां पोइ मूं फ़ैसिलो कयो त आउं खणंदुसि मैथमेटिक्स, ऐं मुंहिंजी 82 या 83 मार्क्स हुयूं, हिन वारे दौर वारियूं न जेके बोर्ड मां विकामंदियूं मार्कूं, बिल्कुलु उहे 90 मार्क्स 2 मुंहिंजियूं हुयूं। ऐं चट सफ़ा केमिस्ट्री में, उन में तमामु घणी महिनत करे ओचितो 92 मार्क्स खणी छॾियमि। इक्वेशन्स बराबरि करणियूं हूंदियूं, फलाणियूं, उहे करे, ऐं पोइ फिज़िक्स विज़िक्स इहे लॉज़ ऑफ मोशन ऐं फलाणा ऐं कानकेव कानवेक्स वेक्स इहे पढ़ी, पोइ आयुसि इंटर कयमि। पोइ मेहरान यूनिवर्सिटी में सिलेक्शन थी, जेका टॉप जी टेक्नोलॉजी हुई सिविल इंजीनियरिंग, उहा कयमि। पोइ उनखां पोइ LLB कयमि इवनिंग में, पोइ LLM कयमि, उन में सिंध यूनिवर्सिटी जे सॼे सिंध में उन में मुंहिंजी फस्ट पोज़ीशन हुई। उनखां पोइ MSc रूरल डेवलपमेंट कयमि,
SU ऐं वाई कॉलेज यूनिवर्सिटी ऑफ लंडन जो जॉइंट प्रोग्राम हो, उन खां पोइ ग्रेजुएशन कयमि एनवायरमेंट एंड डेवलपमेंट में। उहा डिग्री यूनिवर्सिटी ऑफ ब्रिटिश कोलंबिया कैनेडा वैंकूवर मां मिली। सो लॉ, सिविल इंजीनियरिंग ऐं रूरल डेवलपमेंट, एनवायरमेंट, इहो बाबा ऐं अम्मा जे वहम गुमान में बि कोन हूंदो त इहे सभु पढ़ायूं थींदियूं, ऐं तंहिंजे करे उन्हनि जी का बि चॉइस कान हुई। अच्छा सर, हूअं आहे त ईद, पर अयाज़ लतीफ़ पलीजो साहिबु वेठा हुजनि ऐं तालीम जी ॻाल्हि न थिए, इहो मुमकिन न आहे। एजुकेशन अव्हां जी नज़र में छा आहे? दुनिया खे बहितर सम्झणु ऐं उहो बहितर सम्झी पोइ पाण खे उन मुताबिक़ दुनिया लाइ काराइतो इंसानु बनाइणु। रुॻो सम्झी वठणु काफ़ी न आहे, पढ़ी वठणु, सम्झणु, ऐं पोइ सम्झी उन पढ़ाईअ जे बुनियाद ते माण्हू ज़ोर था ॾियनि पंहिंजे पाण लाइ काराइतो, पंहिंजे पाण लाइ हुअं ई थी वेंदो। जॾहिं ॿियनि लाइ काराइतो थींदो त गुज़र सफ़र हुअं ई थी वेंदुसि। तंहिंजे करे जेको सॼो धंधो आहे त एजुकेशन माना माल, एजुकेशन छा पियो पढ़ी ऐं हिते पैसा घणा मिलंदा, नौकरियूं घणियूं, लर्निंग अर्निंग, हा नौकरियूं घणियूं आहिनि। जी हा बिल्कुलु। ऐं उन एलन मस्क खे पढ़ियमि, उन चयो पहिरीं लर्न कयो, पोइ हुन मां एल हटाए छॾियो, त पोइ अर्न पाणे थी वेंदो। ठीकु आहे न। त शायदि 3 इडियट्स में बि आमिर ख़ान किथे चयो आहे त क़ाबिल बनने के पीछे लगे अलाए कमाने के बजाय तो कमाना फिर ख़ुदि आ जाएगा। त मुंहिंजे ख़्याल में जॾहिं माण्हू पंहिंजे वतन ऐं क़ौम लाइ प्रोडक्टिव थिए, वतन ऐं क़ौम रुॻो सियासी न पियो चवां, मसलन इंजीनियर आहे सुठो इंजीनियर थिए, डॉक्टर आहे त कॉम्पिटेंट डॉक्टर थिए, वकील आहे त बहितर वकील थिए, पोइ हुन में पैसा हुअं ई ईंदा। ऐं जॾहिं बहितर वकील या बहितर डॉक्टर या बहितर इंजीनियर या बहितरीन टीचर थींदो त पंहिंजे वतन जी बि ख़िदमत कंदो हूंदो। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु। पर सभु ईद ते पाण हिकिड़ो ॿियो सवाल करे पोइ पाण वरी ॿियनि मुख़्तलिफ़ मौज़ुअनि ते पाण ॻाल्हाईंदासीं। छा था सम्झो त अॼु जी जेका ईद आहे हिननि हालतुनि में सिंध जो माण्हू कीअं उहा ईद गुज़ारे पियो, उहो ईद जो माहौल या उहे ईद जूं जेके कैफ़ियतूं हूंदियूं आहिनि, उहे अंदर में जेके ख़ुशियूं हूंदियूं आहिनि, ऐं हीउ जेको मौक़ो आहे वाक़ई इहो ईदूं मल्हाइण जो आहे? अच्छा, हिकिड़ी पॉइंट हिते मां बि एड करणु चाहींदमि। अॼु जॾहिं मां आयसि पई त मुंहिंजो बाबा घर में हुयो, बाबा साईं चयो अयाज़ लतीफ़ पलीजो साहिबु अचनि था त इहो ज़रूरु पुछिजांइ त ग़रीब माण्हूअ जी त 12 महीना उहा ई साॻी हालत में आहे न, हुनजी त ईद हूंदी ई कोन्हे का, ईद त हूंदी आहे वॾनि माण्हुनि जी। शेखाज़ जो आहे त पंहिंजे रत में रेटो झंडो उभ ताईं झूलींदो, अहिड़ो ॾींहुं बि ईंदो साथी, अहिड़ो ॾींहुं बि ईंदो। सो जॾहिं उहो रेटो झंडो उभ ताईं झूलींदो ऐं ॻाढ़ी ॻाढ़ी, शायदि असर सिंधी आहे, ॻाढ़ी ॻाढ़ी रेटी रेटी कंहिं ॾींहुं पंहिंजी ईद बि ईंदी, ईद अचण खां पोइ साथी रोज़ न हूंदो, रीह न हूंदी। त जॾहिं सिंध में दाऊं न हुजनि, ओछगारूं न हुजनि, इनकम सपोर्ट जे कार्डनि लाइ पिनंदड़ असांजे माउनि भेणुनि जूं कतारूं न हुजनि, एमडीकेट जे आउट थियल पेपरनि हथां दरबदर थियल असांजा नौजवान न हुजनि, पब्लिक सर्विस कमीशन में नौकरियुनि जे विकिरे जा बाज़ार न हुजनि, कमांद ऐं कणकनि ऐं फुटुनि जा बहितर अघु हुजनि, पाणी बंदि न हुजे, फातिमा फरोड़ो जा लाश न हुजनि, प्रिया कुमारियूं फज़ीलाऊं गुम न हुजनि, इमरान जोखिया, पोइ थींदी आहे ईद। बाक़ी घरनि में लाश टॻिया पिया हुजनि, नालाउनि जा, निमरताउनि जा, नौशीन काज़मिन जा, ऐं माण्हू पिनंदा हुजनि, ॿचा लंघण हुजनि, पीअण जो पाणी न हुजे, नौकरियूं विकामंदियूं हुजनि, त पोइ ईदूं ठीकु आहे इस्लामी हवाले सां ज़ाहिर आहे हिकिड़ो दीनी फ़रीज़ो आहे। उन दीनी फ़रीज़े खे बि सम्झणु खपे। उन में रमज़ान में रोज़े जो कॉन्सेप्ट छा आहे त माण्हू पंहिंजे नफ़्स ते, पंहिंजे पाण ते ज़ाब्तो आणे। जी हा। ऐं माण्हू सम्झनि था बुख मरण रोज़ो थोरी आहे, रोज़ो आहे त पंहिंजे ख़्वाहिशुनि, पंहिंजे नफ़्स ते कंट्रोल करणु, जंहिंसां पंहिंजे नफ़्स ते बि कंट्रोल कजे, प्लस उन में अहसासु थिए त ॿिया जेके बुखिया माण्हू हूंदा उन्हनि जी ज़िंदगी कीअं गुज़रंदी हूंदी। जी हा। जेकॾहिं इहो हुजे ई न, माण्हू सुबुह खां रुॻो बुख मरी पोइ राति जो हेॾो थाल खणी वेही मानी खाए ऐं ॿिया लंघण हुजनि पाड़े में, त पोइ इहे हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कॉन्सेप्ट त हो त सॼी इंसान ज़ात खे ख़ुशहाल ऐं आबाद बनाइणु, सॼी दुनिया सां प्यारु करणु, समूरनि माण्हुनि खे ख़ुशियूं ॾियणु, ऐं पाण रुॻो पंहिंजी ज़ात खे वेठा ख़ुशी ॾियूं त पोइ इहो सही स्पिरिट कोन हूंदो पंहिंजे दीन जो। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। ताहिर पाण नंढो ब्रेक ते हलंदासीं। नाज़रीन नंढो ब्रेक आहे, ब्रेक खां पोइ जल्दी वापसि अचूं था। ॾिसंदा रहो मेहरान टीवी।
नाज़रीन, ईद रिहान में हिकु भेरो ॿीहर भलीकार ऐं हिकिड़ो तमामु ख़ूबसूरत इंसानु, तमामु ख़ूबसूरत लीडर, तमामु ख़ूबसूरत मोटिवेशनल स्पीकर ऐं सिंध खे दर दर ते वञी सुजागी ॾींदड़ अयाज़ लतीफ़ पलूजो साहिबु असां गॾु आहिनि। पलूजो साहिबु, ईद ते पाण ॻाल्हायोसीं, तव्हांजे नंढपण ते ॻाल्हायोसीं ऐं हाणे हिन वक़्तु जेको बर्निंग इशू आहे उहो आहे पंहिंजे दरियाहनि जो मामिलो। छा था सम्झो हीअ जेका तहरीक हले पई सिंधु दरिया ते जेकी कैनाल अॻियां पिया वञनि, इनखे पाण कीअं रोके सघूं था? मुख़्तलिफ़ वक़्तनि ते ॻाल्हि थिए थी त असां पटीशन में वञूं, के चवनि था न असां ईअं एहतिजाजनि में हलूं, त छा करणु छा घुरिजे, कीअं असां पंहिंजे वसीलनि खे बचायूं? दुनिया जी सभ खां ताक़तवर तरीन मज़ामती जदोजहद आहे माण्हुनि जी जदोजहद, आवाम जी। आवाम यकदम कोन निकिरंदो आहे। आवाम खे आहिस्ते आहिस्ते रेहे रेबे माइल करे, मोटिवेट करे, मथे हथ फेराए, राज़ी करे, क़ाइल करे मैदान में आणिबो आहे। जी। जॾहिं 8 जुलाई 2024 ते ज़रदारी साहिबु कैनालनि जी मंज़ूरी ॾिनी त उन खां पोइ सोचियोसीं त हीउ मामिलो सिंधी माण्हुनि खे ख़बर ई कान पवंदी। आहिस्ते आहिस्ते चिणग दुखाइणी आहे, पोइ हुनखे मच बनाइणो आहे। पोइ निकिरी पियासीं, 7 महीना हलियो आहियां। कंदकोट, शिकारपुर, वारह, जोही, वाई पांधी, मेहड़, केनशाह, ठट्रो, सजावल, शहदादपुर, टनो मोहम्मद ख़ान, बदीन, मातली, पिया हलूं। कल्ह हुअसि, टियों ॾींहुं हुअसि, चोथों ॾींहुं हुअसि, 5 ॾींहुं हुअसि, ईद जे आख़िरी ॾींहंनि ताईं पिया हलियासीं। 28 तारीख़ डिगड़ी, 26 तारीख़ ॿुढो कंबराणी, मिठी 26 तारीख़, 24 तारीख़ ॿुढो कंबराणी, 22 तारीख़ कड़ियो गंवर। हल हलां। उनजो सबबु कहिड़ो आहे त हीउ हिकिड़ो ॾींहुं ॻाल्हि करे मूं मिठी में चयो हो त असीं हिकिड़ी ॾुखी क्रिकेट मैच जो अयाज़ लतीफ़ पली जेके ओपनिंग बैट्समैन करे मोकिलियो वियो आहे, जंहिंखे चवणो आहे त आउट न थिए। जी, अॻियां स्कोर वॾो आहे, तंहिंजे करे उन में रमज़ान जो महीनो हो, आराम करे सघियासीं त सभिनी वांगुरु, ऐं चवां त ईद खां पोइ निकिरंदासीं। पर सम्झोसीं त महीने में माण्हू थधा थी वेंदा, वरी हिकिड़ो दफ़ो थधो थियो वञे न कुनी, त पोइ वरी शुरू खां बाहि ॿारियो, वरी उहो गोश्त कचो रहिजी। तंहिंजे करे उहो रमज़ान जे महीने खे मचाइणो हो त उहे माण्हू मैदान में हुजनि, रोज़ो बि आहे, गर्मी बि आहे, इबादत बि हुई। पोइ उन में निकितासीं। हाणे उहा देगड़ी टहिकणु शुरू थी वई आहे। बिल्कुलु चवंदा आहिनि सिंधी टहिकनि कोन था, सिंधी निकिरनि कोन था। सिंधियुनि खे घुर्बल टेम्परेचर ॾिनो ई कोन वियो हो। 80 डिग्री सेंटीग्रेड, 60, 72, 92। देगड़े जो ढक लोॾण लाइ 100 डिग्री सेंटीग्रेड खपे। उहो 100 डिग्री सेंटीग्रेड हाणे थिए पियो। हाणे सिंध सॼी हीअं लर्ज़े पई, ऐं लर्ज़े रुॻो अयाज़ लतीफ़ पली जो कोन पियो लर्ज़े, बिना सियासी पार्टियुनि जे शागिर्दियाणियूं, वकील, सहाफ़ी, अदीब, कारोबारी माण्हू, सिविल सोसाइटी जा माण्हू, औरतूं, न्याणियूं, ॿार सभु निकिरी पिया आहिनि। जिते केर बि सियासी पार्टी बि कान्हे उते बि उस्ताद ऐं शागिर्द मार्चूं पिया कनि। त सिंध हिकिड़े नए फेज़ में दाख़िल पई थिए। ऐं एहतियात सां बि ॻाल्हायां, तव्हांजा TV चैनल्स आहिनि, त हमको दुआएं दो तुम्हें कातिल बना दिया, त उर्दू जो शेर आहे। त जिन कातिलनि असांखे हींअर ट्रेंड करे छॾियो आहे, जी, ऐं असांखे जोड़े छॾियो आहे तस्बीह जे दाणनि ऐं मणियुनि वांगुरु, तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हां सिंध जे निड़ीअ ते लत ॾेई, जेका सिंध सुती पई उनखे धंधोड़े, झंझोड़े, धूंधाड़े तयारु करे मैदान में लाहे छॾियो आहे। हाणे हिन शइ में त हुई कोन फबंदव, ऐं उनखे ॿिए स्ट्रेटेजिक हवाले सां बि ॾिसां, हिन शइ में त कोन फबंदव, पर सिंधियुनि जो ईमान मोटी आयो त असीं सभु गॾु आहियूं। ऐं हाणे जेकॾहिं ॿी का वारदात कंदो त उनखे बि रोकींदासीं। पहिरीं तव्हां खां पाणी वठंदासीं, जी हा, पोइ तव्हां खां ॿिया वसीला वठंदासीं, पोइ तव्हां खां पंहिंजे वसीलनि ते मालिकी वठंदासीं, गवर्नेंस वठंदासीं, पोइ तव्हां खां असांजा इख़्तियार वठंदासीं, ऐं पोइ तव्हां खां सभु कुझु मोटाए वठंदासीं। देरि थींदी। हाणे हिन में सुवालु तव्हांजो थी सघे थो, तव्हांजे पाण करे छॾियां। जी हा, बिल्कुलु। त बाबा इहा अलाए कॾहिं थींदो, जी चवंदा आहिनि अलाए कॾहिं थींदो, लॻा पिया आहियो, थिए त कुझु कोन थो। त ज़हीर काश्मीरी आहे, हुनजो शेर आहे त हमें ख़बर है कि हम हैं चराग़ आख़िर शब, राति जे आख़िरी पहर ॿरंदड़ ॾीआ। असांखे ख़बर आहे ॾीआ आहियूं ऐं राति जे आख़िरी पहर ॿरंदड़ आहियूं। ऐं थोरी देरि खां पोइ शायदि विसामी वञूं, मेण खुटी वञे, वटि झुकी वञे, तेल ख़तमु थी वञे। हमें ख़बर है कि हम हैं चराग़ आख़िर शब, हमारे बाद अंधेरा नहीं उजाला है। असां खां पोइ उजाला थींदा, असीं भले न हुजूं, हिननि ऊंदाहिनि खे चीरे वेंदासीं ऐं सिंधी चीरीनि पिया।
ज़बरदस्त। वाह, अच्छा, वाह। अयाज़ लतीफ़ अली जो साहब इहो बि हिते पुछणु चाहींदासीं त सिंध जे नौजवान खे अव्हां कीअं ॾिठो आहे, कीअं हुयो, कीअं आहे, कीअं हुजणु खपे? सची ॻाल्हि ॿुधायां, जी वरी कावड़जी पवंदा। सिंधी न, कोन नौजवान, कावड़जंदासीं। सिंधी नौजवान असीं हिमथायूं था ज़बरदस्त आहे, पर सिंधी नौजवान पाकिस्तान जे ॿिनि सूबनि जे नौजवाननि खां सफ़ा चट आहे, पोइ हिते आहे। ऐं हींअर लाहौर हुउसि, कैनालनि लाइ हिकिड़ी कॉन्फ्रेंस हुई ऐं हिकिड़े उर्दू चैनल जो 1-on-1 इंटरव्यू इफ़्तिख़ार अहमद सां, उहो हींअर रिकॉर्ड कयो अथनि, हलाईंदा कॾहिं। पोइ उते सिंधी शागिर्दनि सां कचहरी थी, जी हा, सभिनी यूनिवर्सिटी मूंखे घुराईंदा आहिनि, GCU जा, लाहौर यूनिवर्सिटी जा, ॿियनि यूनिवर्सिटीज़ जा। उन्हनि चयो त पंजाब में सिलेबस ज़बरदस्त आहे, पिक्टोरियल आहे, तस्वीरूं आहिनि, जदीद आहे, अपडेट थिए थो, साइंस, फिज़िक्स, केमिस्ट्री, आर्टिफिशियल इंटेलिजेंस, रोबोटिक्स, हिते का ख़बर कान्हे, किताबनि जा रिव्यूज़ थियनि था, हिते कुझु कोन्हे सिंध में। ऐं उस्ताद पढ़ाइनि था गवर्नमेंट स्कूलनि में, प्राइवेट त हिते पढ़ाईंदा हूंदा, हुते पढ़ाईंदा हूंदा। हिते उहो जेको बायोमेट्रिक हणियो माण्हू वरी निकिरियो वापसि वञे, जी- हिकिड़ा त पढ़ाइनि था, जी हिकिड़ा हा, सुठा बिल्कुलु। उस्ताद आहिनि, असां सभु जेको कुझु आहियूं पंहिंजे उस्तादनि जी करियूं, पर ॿिया कोन था पढ़ाइनि। ऐं ॿियो माइट पुछा कोन थो करे। जी हा, हिकिड़े नौजवान मूंखे ॿुधायो, चयाऊं पहिरें दर्जे खां वठी 12 ताईं घोटकी जे फलाणे शहर ज़िले में पढ़ियुसि, मुंहिंजे माइटनि स्कूल मोकिले करे मूंखे पुछऊं कोन त छा पियो पढ़ी, कहिड़ा सब्जेक्ट आहिनि, केतिरियूं मार्कूं खईं, Check बसि and balance स्कूल वेंदो आहे, आहे। सही। अरे माइट उते पुछे थो, पंजाब में KPK में पुछे थो। ॿियो हिते कॉपी कल्चर आहे, बोर्ड मार्कूं विकिणनि था, जी हा। तंहिंजे करे सिंधी नौजवान, पर उनजे बावजूदि हिकिड़ा नौजवान आहिनि सिंधी जेके हीअं ठूठियूं हणी ग़रीबनि जा ॿार, उहे मूंखे मिलंदा आहिनि, हीअं रोम में मिलिया, उहे मूंखे जर्मनी में मिलंदा आहिनि, उहे मूंखे न्यूयॉर्क में, दुबई में, लंडन में मिलंदा आहिनि। उहे शागिर्द बि आहिनि, पर थोरा आहिनि, उन्हनि जो तइदादु वधाइणो आहे। पंजाब यूनिवर्सिटी में, लाहौर यूनिवर्सिटी में, GCU में, ऐं हैरान थी वियुसि त चयूं त उते जे मक़ामी शागिर्दियाणी छोकिरियूं, उन्हनि खां पोइ ॿिए नंबर ते चयूं गिलगित ऐं बलूचिस्तान जूं शागिर्दियाणियूं आहिनि। मुंहिंजो सिंधी शागिर्दियाणियूं आहिनि ई कोन। चयूं गिलगित ऐं बलूचिस्तान जूं शादियूं, बलूचिस्तान जूं छोकिरियूं किथे जूं, चिल्तन, पंजगोर, उते जूं छोकिरियूं, ग्वादर, उहे मेरिट ते, पढ़ाइनि ते, स्पोर्ट्स सीट ते, असांजूं बलोच भेनरूं, गिलगित जूं आगा ख़ानी भेनरूं, उहे पुॼी वयूं आहिनि। सिंधी शागिर्दियाणियूं वञनि ई कोन थियूं, घर वेठियूं आहिनि। माउ थी चए त जेका माउ सिंधी आहे न, माण्हू वरी माउनि जी तारीफ़ बि कयमि, पर सिंधी माउ वरी जेको सिर विञायो आहे, सिंधी माउ ज़बरदस्त बि आहे, जी। पर सिंधी माउ जेको बचनि जो सिर विञायो आहे, उहा माउनि खे आउं चवां त मुंहिंजूं माऊं, मुंहिंजूं जीजलूं ॾायूं थियो, भली हथ ॿधां, मुंहिंजो बचो आहे, ॿाहिरि कोन वेंदो, परदेस कोन वेंदो, कोसो वाह न लॻे, घर वेठो, अॼु छोकिरी अञा 15-16 साल जी थी, अबा छोकिरी उथार, छोकिरी वॾी थी वई आहे, संग वेंदा हलिया, छोकिरी खे उथार, छोकिरी जुवान थी वई आहे। अबा तूं पाण त कोन पढ़ी आहे, सिंधी माउ, तोसां उन ज़माने में ज़ुल्म हो, तोखे पढ़णु कोन ॾिनो, तइलीम जा मौक़िया कोन हुआ, हाणे तूं त ख़्वाब ॾिस, हेमिंगवे जे कैरेक्टर वांगुरु तूं त चओ त तूं वञ, पंहिंजी महबूबा खे चईं, हीरो चएसि थो, गोली थी लॻेसि, चए थो तूं वञ, आउं तो में जीअंदुसि। वाह, त हीअ सिंधी माउ त चवे त मुंहिंजी धीउ आउं कोन पढ़ियसि, तूं न कर, तूं पढ़, तूं वञ, तूं PhDयूं कर, तूं यूनिवर्सिटियूं वञ। उहा सिंधी माउ हिनखे उथार, संग अची वियो आहे, उथार, भाउ जो फलसंग आयो आहे, भाइटे जो, चाचे जो, रिश्तो, ख़बर रिश्तो छो त कयूं, रिश्तो 30 साल खां पोइ कयो, शादी वादी न कयो। हिकिड़ो हमरा कल्ह साफ़ ई मिलियो, चएसि 30-35 खां पोइ शादी थींदी, ॿेड़ी ॿुॾी वेंदी। शादी जेका करणी आहे, सा छोकिरी 30 खां पोइ करे, निभाग जी ॻाल्हि थो कयां, ऐं छोकिरा 25 खां पोइ कनि। अॻे मूं 25-30 चयो, हाणे मुक़ाबिलो सख़्तु थी वियो आहे, तंहिंजे करे मास्टर्स कयो, नौकिरी कयो, नौकिरियुनि मां 2-3 साल कमायो। हींअर जायूं महांगियूं अथव, पहिरीं 5 लाइ हैदराबाद या कराची में फ्लैट वठो, हिकिड़ी गाॾी या मोटरसाइकिल वठण जेतिरा पैसा गॾु कयो, पंहिंजो बैंक अकाउंट खोलियो, हुन में 2-3 लख जमा कयो, पोइ शादी कयो। बिल्कुलु ठीकु, बिल्कुलु। अच्छा, ही नौकिरियुनि जो जेको मामिलो आहे, तव्हां 2 ॾींहं पहिरीं तव्हांजी हिकिड़ी वीडियो ॿुधमि पिए त तव्हां चयो त नौकिरियुनि जे पोयां, हिकिड़ी सरकारी टके जी नौकिरी जे पोयां असां सॼी उमिरि विञाए छॾीसीं, पोइ चवंदा आहियूं त छा पछताईंदा आहियूं, रिग्रेट ठीकु आहे, त नौकिरी भला कहिड़ी कनि नौजवान? ॾिसो, हर माण्हू हर शइ नथो करे सघे। हाणे आउं ओचितो हुन कैमरामैन खे झले चवां त तूं बॉलर थी, फुटबॉल सिख, जिन हुनजो पंहिंजो रुझान आहे त पोइ ठीकु आहे। तव्हांजो जे गुलूकारी लाइ आहे त पोइ तव्हांखे चवां, बाक़ी तव्हांखे सरगम बरगम त वास्तो ई कोन्हे, कॾहिं ॻायो ई कोन थो तव्हांखे चवां नुसरत फ़तेह अली थी। तंहिंजे करे हिकिड़ा माण्हू आहिनि मीडियाकर, जेके मिड़ई न को पढ़ाई दिलचस्पी अथनि, न को छा, न को अंग्रेज़ी बंग्रेज़ी मिड़ई, उहे त नौकिरी वोकिरी भले कनि, क्लर्की थियनि वञी किथे को मुलाज़िम पटेवाली कनि, जेको वणे सो कनि। थोरा हुन खां बहितर आहिनि, वधीक पढ़ण जो जज़्बो कोन्हे, घर वेठो ज़ाल सां गॾु बोर्ड रधिणो आहे, पीउ सां गॾु कचहरी करणी आहे, उहे भले मास्तरी वास्तरी कनि, पंहिंजे साॻी ॻोठ में हूंदा, उते रखनि था उन्हनि खे,
उते पढ़ाईंदा, थोरी महिनत कनि, ॿार सुठा पढ़ाइनि। बाक़ी जंहिंमें स्पिरिट आहे, चैलेंजिस क़बूल करे सघे थो, जेको शागिर्द ऐं शागिर्दनि चवंदा कम वटि में अचो, लुकूं लॻो, ही माण्हू वेह जो डुक थिया, शेख आज़ा, ही माण्हू वेह जो डुक थिया, जीअं लुक लॻी तीअं रुक थिया। सो जेके लुकूं लॻण सां रुक थी सघनि उहे निकिरनि, स्काई इज़ द लिमिट, उहे वञनि, इटली वञनि, यूरोप वञनि, फ्रांस, जर्मनी, अमेरिका, कैनेडा, ऑस्ट्रेलिया, दुबईयूं ऐं कतर ऐं निकिरनि, नौकरियूं ॻोल्हिनि, निकिरी पवनि, सॼी दुनिया फतेह कनि ऐं पहिरें मरहले में ॻोठा निकिरी जाम शोरे अचनि, कराची वञनि, इस्लामाबाद वञनि, लाहौर वञनि, जान छॾीनि, कदकोट जी, नंगर पार्कर जी, नौशहरे जी, जुंगशाहीअ जी, जुमपीर जी, जोही वाईपादी, ख़ुदा जा बंदा, 15-16 साल ते वेठा हो, ॻोठ में वेठे वंझ वठी खेॾियो, हाणे जान छॾियो, वञी शहर में निकिरो, को दुनिया खे एक्सप्लोर कयो। वाह, बिल्कुलु बिल्कुलु। फिर सां वापसि पाण हिन ते ईंदासीं, जेॾे पाण नौजवाननि जे विच में ॻाल्हि आई, हीअ जेका दरियाहनि जे लाइ हले पई, तहरीक हले पई, हिकिड़े MRD खां पोइ, हिकिड़े वॾे अरसे खां पोइ हिकिड़ी क़ौम सॼी अची गॾु थी आहे ऐं पोइ हिकिड़ो मज़बूत आवाज़ साम्हूं आयो आहे। हाणे हिते हिकिड़ो सुवालु पैदा थो थिए त लीडर केरु थिए? ज़ाहिर आहे या त सभु गॾिजनि कंहिं सियासी पार्टी खां हिकिड़ी लीड करे, या कोई अहिड़ो माण्हू हुजे जंहिंखे लीडर कयो वञे। अॻिते जो सफ़र कीअं हलाइजे? लीडर हर को ॾिसो इंडिविजुअल पियो हले न, पार्टियूं पंहिंजे पॉकेट्स में इंडिविजुअल पियो हलनि, सॼो आम माण्हू हर को पंहिंजे पंहिंजे लीडर हिकिड़ो छो थिए? संदनि जूं बेवकूफ़ वारियूं ख़बरूं आहिनि, संदी केतिरा केतिरनि शयुनि में जदीद आहिनि। त हाणे छा लती आहे, सॼी दुनिया वटि कोन्हे, तव्हां वटि इंडस सिविलाइज़ेशन आहे, सॼी दुनिया वटि कोन्हे। हक़ीक़त आहे सिंधियुनि वटि आलम खे ॾेखारण लाइ रुॻो 2 शयूं अथव, मोहन जो दड़ो सिविलाइज़ेशन, ॿियो छा लती, ॿियो पंहिंजा कम पूरा आहिनि फ़िलहाल। बिल्कुलु, छाकाणि पाण चवंदा अब्दुल्ला दरिया ख़ान, होश मोहम्मद ज़बरदस्त, पर उहो दुनिया त कोन थो सुञाणे न, होश शीदी कहिड़ो थो, छा लती वग़ैरह सुञाणनि था, ट्रम्प बि सुञाणे, जेको मशहूरु स्कॉलर, ऐं एन मेरी शमिल बि सुञाणे, सभु सुञाणे। सो शाह लतीफ़ आहे, बाक़ी ॿियो कमु पूरो आहे। तंहिंजे करे इहो वरी सिंधी चवंदा आहिनि सभु पाण में इताद कयो, इहा बि सिंधियुनि जी फरमाइश आहे। सिंधी न हवा मानी खा, पोइ साईं मूंखे कॾहिं दोस्त मानी न खाइणी हूंदी आहे न, ईंदो पियो आहियां, हाणे ॾिसंदा आहिनि ग़रीब माण्हू आहे न, चटी पवंदी, पोइ हींअर मूंखे आयुसि पे, मूंखे चईसीं इफ़्तार मुंहिंजे घर कयो, जितां हीअं मोड़ियो गाॾी मीरपुर ख़ासि कर चैनल खां, उते घर हुअसि हीराबाद वटि, मूंखे ख़बर आहे ग़रीब माण्हू आहे, लोअर मिडिल क्लास जो आहे। इफ़्तार ई मूंसां 8 ॼणा वेठा आहिनि, मूं चयोमांसि भाई इफ़्तार में अॼु कलाकु हुजे मीरपुर ख़ासि कर, मूं चयो इफ़्तार में तितर हूंदो? चई न, मूं चयो आउं खाईंदो आहियां, सिजी हुजे, आनी जी प्लेट हुजे पले जी, ऐं उन सां गॾु गजरनि जो हलवो ऐं जूस एपल जो, पाइनएपल जो, इहे सभु बंदोबस्तु कर। चइसि इहो कोन थी सघंदो, मुंहिंजो जॾहिं करी पोइ कंदासीं, मूं करणी कान हुई। सो तंहिंजे करे सिंधियुनि जूं लवाज़मात ईंदियूं आहिनि, न नौ मन तेल होगा न राधा नाचेगी। तंहिंजे करे सभु इताद कयो, सभु मिली मिठ थी वञो, सभु पाण में साथ ॾियो, सभु गॾिजी पोइ जेको फेसबुक ते वेठो आहे, सोशल मीडिया ते, उन सभु गॾिजो पोइ निकिरंदुसि, हुनजी शर्त आहे, हुनखे निकिरणो कोन्हे, हुनखे निकिरणो आहे कोन। तंहिंजे करे उहो लवाज़मात अहिड़ा थो ॿुधाए, सभु गॾिजो, सभु इताद कयो। जे वेंदो वेंदो आहे न कंदकोट, पोइ कंदकोट में पुॼंदो आहियां, पोइ चवंदा आहिनि कंदकोट में कुझु कोन थींदो, कराची अचो, पोइ कराची वेंदो आहियां, चवंदो कराची में कुझु कोन थींदो, शिकारपुर अचो। वियुसि लाहौर, जी लाहौर छा पिया कयो, सिंध में एहतजाज कयो, सिंध में एहतजाज कयो, चई वञी लाहौर वञो, वरी वञूं था कश्मीर जो रोड ते, कश्मीर में कुझु कोन्हे, नंगर पार करे अचो। सिंधियुनि जो फरमाइशी प्रोग्राम आहे, हीअं कर हूं कर, हीअं 1000 माण्हू छो निकिता आहियो, झंडा छो कोन रखिया अथव, झंडा घटि आहिनि तव्हांजा, वरी झंडा हुजनि, वरी झंडो हीअं हुजे हा, वरी सभु झंडा छो आहिनि, वरी हिकिड़ो झंडो हुअणु खपे, वरी स्टेज आहे, हिन पहिरीं तकरीर कोई सिंधी लीडरशिप अञा इन मुक़ाबले में अथव त हर इताद जी आउं सरबराह थियां, सिंधी लीडरशिप इन में झली पई अथव अञा, त इताद थिए हुनजो आउं सरबराह थियां, हुन में आख़िरी तकरीर आउं कयां, स्टेज ते वरी हर सिंधी लीडर सां 3-4 वाठा हूंदा आहिनि, उहो वरी चवंदो आहे सरबराह फलाणी माण्हू कंदो, उहो लीडर पाण माठियो वेठो हूंदो आहे, ॿियो जेको कुंड में उहो सभिनी खे चवंदो आहे साहिब जी आख़िरी तकरीर रखिजांइ। तंहिंजे करे आख़िरी तकरीरुनि बकरीरुनि जी जान छॾे, इतादनि जी सरबराहनि जी जान छॾे, गाॾी मुंहिंजी अॻियां हुजे, रैली में ईंदो न कॾहिं मार्चुनि वार्चुनि निकिरंदो, उहो लीडर पाण जी गाॾी सभिनी खे अॻियां दौड़ाईंदो, पोइ उन में 2-3 माण्हू पाण सां ॿिया विहारींदो, पोइ उनजी गाॾी अॻियां, छो त अॻियां स्टॉप ते जेके माण्हू गॾु थींदा, उहा जेका पहिरीं गाॾी पवंदी उनखे हार पाराइबा न, तंहिंजे करे लीडर सभिनी खे गुतू बुतू ॾेई 130 जी स्पीड खणी वञी अॻियां पुॼंदो, त उनखे हार पाराइनि, अॻियां उहो अजरक पाए वठे, पोयां काफ़िलो जेॾी महिल पुॼे उनखे अॻियां डोड़णो आहे। हाणे इन मुक़ाबले में पाण छो पऊं? पाण हीअं था चाहियूं त सिंध जूं समूरियूं धुरियूं जेको बि कमु कनि पियूं सुठो आहे, एप्रिशिएट कजे। आउं जे पन अकिल पहुतो आहियां त थी सघे थो ओबावड़ो न पहुची वञा, उते अज़मत कुंभर जी पार्टी पुॼी वञे। आउं जे ॾीपले पहुतो आहियां ऐं ॾीपले में मुंहिंजा माण्हू आहिनि, पर आउं जे छाछरे नथो पुॼी सघां, त उते ताहिरा जोयो जा माण्हू पुॼी वञण लाइ। त ईअं पार्टियूं जेके बि आहिनि,
आऊं किन जाइनि ते भेनरुनि खे कढी सघां थो, ॿियो मुमकिन आहे त उस्तादनि खे कढे। पाण खे सॼी सिंध खे मैदान में लाहिणो आहे। अयाज़ ही बुंड जेको अथव न, अयाज़ लतीफ़ पली जे या ॿी सियासी धुरनि जे खणण खां ॻरो आहे। ही बुंड सिंध जो आवाम खणी सघे थो, 7 करोड़ माण्हू। हिन बुंड खे उन्हनि खे खणणो आहे। हमिलो एॾो ताक़तवर आहे, धुरियूं एॾियूं ताक़तवर आहिनि। अॻे माज़ी में जॾहिं विढ़ंदा हुआसीं, ॿियो फ़र्क़ु सम्झो, अॻे माज़ी में पीपुल्स पार्टी असां सां गॾु हूंदी हुई। जॾहिं पाण थल कैनाल या काला बाग ते, तॾहिं पीपुल्स पार्टी कॉम्प्रेस सभु गॾु आहे। जी हा, हिन वक़्तु पीपुल्स पार्टी हुननि सां गॾु आहे। तव्हांजी सूबे जी पार्टी साम्हूं वारी धुर सां गॾिजी तव्हां ते फ़ैसिला पई करे। हींअर तव्हांखे पंहिंजे सिर पंहिंजे कुल्हे ते विहणो आहे। तंहिंजे करे हींअर तव्हांखे समूरनि माण्हुनि खे मैदान में लाहिणो आहे। बिल्कुलु। अच्छा सर, चवनि था त ही जेके 6 केनाल आहिनि उन्हनि मां रुॻो 2 केनाल न ठहिया आहिनि, चंबूरा ऐं चोलिस्तान, बाक़ी ॿिया भले केनाल ठही वञनि ऐं जेके आहिनि। इहो छा इहा साइंस आहे, उनजे पोयां छा हक़ीक़तूं आहिनि? हींअर सिंधी माण्हू जो मिड़ी पिया आहिनि, गॾु थी विया आहिनि। सिंधियुनि खे होशियारु थो कयां, ख़बरदार थो कयां त सिंधी जेके हींअर पाण में इताद में अची विया आहिनि, उन्हनि खे विरहाइण लाइ कई प्लान ईंदा। को माण्हू चवंदो 2 केनाल ठाहियो, 4 न ठाहियो, को चवंदो 4 ठाहियो, 2 केनाल न ठाहियो, को चवंदो हींअर त बलोच अलॻि क़ौम आहे, सिंधी अलॻि क़ौम आहे, को चवंदो समाट अलॻि आहिनि, को चवंदो त बरोच अलॻि आहिनि, को चवंदो उत्तर सिंध अलॻि आहे, को चवंदो अपर सिंध अलॻि आहे, को चवंदो लाड़ अलॻि आहे, को चवंदो विचोलो अलॻि आहे, को चवंदो मुंहिंजी फलाणी क़ौम आहे, ज़ात जे बजाए चवंदो फलाणी क़ौम आहियां, को चवंदो सराइकी थो ॻाल्हायां, को ढाटकी थो ॻाल्हायां, को सिंधी थो ॻाल्हायां। इहे कंहिंजा माण्हू आहिनि? इहो हुननि धणनि जा माण्हू आहिनि। उन्हनि धणनि कम सां लॻायो आहे त इहे सभु मुतहद थी विया आहिनि। हींअर जेको माण्हू सोशल मीडिया ते इहा पोस्ट रखंदे ॾिसणु अचो न त आउं बरोच आहियां, ऐं समाट आहियां, ॼाम आहियां, ॼामोट आहियां, फलाणो आहियां, असीं आगा खानी आहियूं, असीं खोजा आहियूं, असीं मेमण आहियूं, असीं शेख आहियूं, असीं हीअं आहियूं, असीं सैयद आहियूं, असीं हुतां आयासीं लॾे। इहो सम्झी वञो त इहो हुननि जो माण्हू आहे। सम्झी वञो त हुनखे पेमेंट कई वई आहे त सिंधी क़ौम जेका हिकिड़ी तस्बीह थी वई आहे हुनखे विरहाइणो आहे। सम्झी वञो त हुननि खे हींअर पाण में जोड़ण खां रोकण जी साज़िश आहे। जी हा। तंहिंजे करे इहा जेका ॻाल्हि तव्हां कई, इहा बि सिंधियुनि खे विरहाइण जी ॻाल्हि आहे। कहिड़ी ॻाल्हि कई तव्हां? 2 केनाल ठाहियो, 4 न ठहिया आहिनि। सिंधी क़ौम चए थी 6 केनाल, त पोइ पाण माना हुननि खे ईअं चऊं। जी हा। को माण्हू चवे त सिंध जी 1,30,000 एकड़ ते कब्ज़ो कंदुसि, दादू लाड़काणो, शिकारपुर, ठठो, सुजावल। अमी हुनखे चयोसि 1,30,000 मां 80,000 ते न कजई, बाक़ी तूं बदीन, शिकारपुर, दादू जी 50,000 ते भले कजई। माना हुनजी ॻाल्हि खे त जस्टिफाई करे छॾियोसीं न। अदा असांजूं 7 ॿाहूं खणण आयो आहीं, तूं हमलियावर अलाउद्दीन खिलजी 5 ॿाहूं भले खणी वञ, 2 ॿाहूं छॾे वञ, बाग़ीअ खे छॾे वञ, बाक़ी बाग़ीअ जो 4 सोटियूं पाण सां खणी वञ। अलाउद्दीन खिलजी सिंध जी का बि ॿाह न खणे न। जी हा। या अलाउद्दीन खिलजी आइन जो ज़ियाउल हक़ चए सस्पेंड थो कयां, चए 12 आर्टिकल भले सस्पेंड करे, 14 आर्टिकल सस्पेंड न कजी। इहा छा? इहो त डिक्टेटरशिप खे सपोर्ट करणु आहे न। तंहिंजे करे सिंधी ॿोली जी वोटर लिस्टनि में तहरीक हली, अबा कंदरकोट, शिकारपुर लाइ सिंधी वोटर सिंधी में छपरायो, ॿियनि ज़िलनि लाइ बदीन, दादू लाइ वरी भले उर्दू में छपराइजो। जेको माण्हू अहिड़ी फितने जी ॻाल्हि करे, ॾिसो 6 केनाल आहिनि। जी हा। ग्रेटर थल केनाल, चोलिस्तान, कच्छी, रैणी, चश्मा, थर। थर में माण्हू जी मुंहिंजी था हिकिड़ो थल आहे, ॿियो थर आहे। जी हा, बिल्कुलु। थर ऐं रैणी सिंध में आबादी कंदा। थर ऐं रैणी पाणी आई कोन्हे न, ॻाल्हि पाणी इहो थोरी पिया चऊं त थर ऐं रैणी हुजनि, पाणी कोन्हे कंहिंजे लाइ। चश्मा ख़ैबर पख्तूनख्वा वेंदो, कुझु ज़िलनि खे आबाद, कच्छी बलोचिस्तान जे कुझु ज़िलनि में वेंदो। इहा आहे आड़। इन आड़ में अचिणो आहे चोलिस्तान ऐं ग्रेटर थल, जेको पंजाब जे कई ज़िलनि में लखें एकड़ ज़मीन आबाद कंदो। हाणे इहो ईअं कबो आहे, हर फिल्म में हिकिड़ो हीरो ऐं हीरोइन सां गॾु हिकिड़ो कॉमेडियन, हिकिड़ो विलेन, हिकिड़ो डांसर, हिकिड़ो कोर्ट जो सीन, हिकिड़ो फाइट जो सीन विझिड़बो आहे। फिल्म जी मेन स्टोरी हूंदी आहे हीरो हीरोइन वारी, हुन में मिड़ई हिकिड़ो कोर्ट जो हिकिड़ो डॉक्टर जो सीन विझी फिल्म जी स्टोरी ठाहिणी हूंदी आहे। हीअ मिड़ई रेणी बेणी थर बर विझी, चश्मा ऐं फलाणा विझी असुलु ठाहिणो आहे चोलिस्तान ऐं हू। तंहिंजे करे पाण जेके चऊं त ही 2 ठाहियो, हू 4 न ठाहियो या 4 ठाहियो, माना हुन जी थ्योरी असां क़बूल करे वरिती त पाणी आहे तॾहिं त चऊं था। भला पाण जो चऊं था पाणी आई कोन्हे 117 MF 1991 जे अकाड वारो, पोइ जो पाण चऊं था 4 भले ठाहियो, 2 ठाहियो, त पोइ माना मञूं था त पाणी आहे। पाण चऊं था त दरियाए सिंध जे सिस्टम में पाणी आई कोन्हे न, पोइ पाणी आई कोन्हे, तव्हीं चओ था जग में पाणी आई कोन्हे। हिकिड़े पासे ताईं सॼे जग जान खे वारे चओ था न जग में पाणी आई कोन्हे, पोइ वरी चओ था भला ताहिरा खे भले हिकिड़ो गिलास ॾियो, ॿियो
इहो हिन जो मक़सदु छा थियो, माना जग में पाणी पियो आहे, तॾहिं चओ था तारा खे हिकिड़ो गिलास ॾे। तंहिंजे करे जेको चए थो त हिकिड़ो या 2 कैनाल ठाहियो, सो हुननि जी थ्योरी मञे पियो त इंडस रिवर सिस्टम में पाणी 117 MF खां वधीक आहे, तंहिंजे करे 2 कैनाल ठाहियो पिया। इहा साज़िश आहे, संदो दुश्मनी आहे। सही। अच्छा सर, हिकिड़ो मुख़्तसिर जवाबु ॾियो, पोइ पाण ब्रेक ते हलंदासीं। हिकिड़ी वॾी तनक़ीद साम्हूं अचे पई त हीअ क़ौम परस्त पाण में गॾु कोन्हनि, के हर को पंहिंजे मुंहुं पियो हले ऐं माण्हू खे का लीडरशिप न पई मिले, त उनजो छा जवाबु हूंदो? मुंहिंजे जलसनि में त हलायो रैलियुनि में। मुंहिंजी रैली कड़ियो गंवर, मुंहिंजी रैलीअ में जसकम जूं छोकिरियूं अची मिलियूं। अदा अयाज़ लतीफ़ पलीजा, तूं असांजो भाउ आहीं, बशीर ख़ान खां पोइ तूं भाउ असांजो तूं आहीं, आउं नारी संगत जी फलाणी आहियां, निज़ामाणी छोकिरी हुई, आउं आई आहियां कड़ियो गंवर में, आउं हलां पई तव्हां सां गॾु पंधु करणु आई आहियां। मिठी हुअसि, मिठी में क़ौमी अवामी तरीक़े जी रैली में SDP जा झंडा, SUP जा झंडा, PTI जा, जसकम जा, फंक्शनल लीग जा, जमा इस्लामी जा झंडा, ऐं ॿियनि पार्टियुनि जे रैलियुनि में बि ईअं झंडा। संदसि त जुड़े पई, तकलीफ़ कहिड़ी आहे उन्हनि सभिनी खे त जॾहिं वाक़ई विड़ी वेठा हुआ अलॻि अलॻि, तॾहिं इहे सभु अदीब, शाइर, कलमकार, सोशल मीडिया एक्टिव्स माठो आहे, तॾहिं कुझु ई कोन थिए। तॾहिं पीपल्स पार्टी जा भरजला थियो बीठा। हाणे जॾहिं सिंधी मिलनि पिया त हाणे वञिबो आहे न पराई शादी में, पोइ चइबो आहे असांजा प्यारा जेको दिलबर दोस्तनि सां चवंदा आहिनि बिरयानी अच्छी थी मगर नमक कुझु ज़्यादा था। त इहो बिरयानी अच्छी थी और नमक कुझु ज़्यादा था वारो फॉर्मूलो न कयो। सही, बिल्कुलु ब्रेक ते हलंदासीं। नंढो ब्रेक आहे, दिलचस्प ॻाल्हि ॿोल जारी आहे, तमामु अहम ऐं ॼाण सां भरपूर। अञा खोड़ ॻाल्हियूं करणियूं आहिनि अयाज़ लतीफ़ पलीजा साहिब सां। नंढो ब्रेक आहे, ब्रेक खां पोइ जल्दी वापसि अचूं, ॾिसंदा रहो ईद रियान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भलीकार चऊं था ईद रिहाण में, ऐं असां सां गॾु अयाज़ लतीफ़ पलीजो साहिबु मौजूदु आहिनि, ख़ूबसूरत इंसान। ऐं जॾहिं हू ॻाल्हाईंदा आहिनि त हर नौजवान जो ध्यानु पाण ॾे छिकराए वठंदा आहिनि। ऐं जॾहिं जॾहिं स्टेजिस ते मौजूदु हूंदी आहियां त हिकिड़ी इन्हनि में क्वालिटी आहे त उन स्टेज खे ॾिसी करे सम्झ में अची वेंदो आहे त ख़ुसूसी महिमान असांजो केरु आहे, ख़ासि महिमान केरु अचण वारो आहे। ऐं जिते नौजवान तमामु घणा हुजनि, पूरो पिंडाल भरियल हुजे, पोइ भले छड़ विछड़ थियल हुजनि, परे परे हुजनि, पर अयाज़ लतीफ़ पलीजो साहिब जी बसि देरि हूंदी आहे स्टेज ते अचण जी, ऐं तमामु नौजवान अची बीह रहंदा आहिनि, ऐं हिकिड़ो हुजूम गॾु थी वेंदो आहे पलीजो साहिब खे ॿुधण जे लाइ। जी बिल्कुलु। पलीजा साहिबु, पाण मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते ॻाल्हाईंदा अचूं पिया। अवामी तहरीक ते जेकॾहिं पाण ॻाल्हायूं त छा था सम्झो त हिकिड़ी क़ौमी अवामी तहरीक, ॿियो अवामी तहरीक, माण्हू किथे विच में मुंधल त न आहिनि? इहो कॉन्सेप्ट कीअं क्लियर थींदो? पाउज़ी तुंग जो चवणु आहे त 1000 गुलनि खे पंहिंजो ख़ुशबू ॾेखारणु ॾियो, बहारुनि खे पंहिंजा रंग ॾेखारणु ॾियो। जंहिं गुल जी ख़ुशबू वधीक असराइती हूंदी, जेका मौसम वधीक वणंदड़ हूंदी, जेको रंग वधीक ख़ूबसूरत हूंदो, उहो जटा कंदो। तंहिं करे मुंहिंजे ख़्याल में त पाण जेके शर्त शुरू त रखूं था न, संद में हेतिरियूं पार्टियूं हुजनि, हेतिरा न हुजनि, हेतिरा नज़रिया न हुजनि, हेतिरा फ़िक्र न हुजनि, समूरनि माण्हुनि खे पंहिंजो कमु करणु ॾियो। जेको जटादार हूंदो, पंहिंजे कुल्हे ते पाण हूंदो। जेका शइ ॿिए कंहिंजे कुल्हे ते हूंदी उहा न हलंदी। जेका पंहिंजा फ़ैसिला पाण कंदी उहा हली सघंदी। जंहिंजे पोयां पस मंज़र में ॿियो केरु हूंदो उहा रहिजी वेंदी। जिते ॿियो का पंहिंजे चंदनि ते ऐं पंहिंजे पाई पैसे ते माण्हुनि खे मिंथू करे वठी झंडा सुबी हलंदी, उहा हली वेंदी। जंहिंजा पोयां पैसा ईंदा, माल हूंदो, कंहिंजी ॿी स्पॉन्सरशिप हूंदी, फाइनेंस हूंदी, उहा तारीख़ में शइ गुम थी वेंदी, कुझु वक़्तु हलंदी। तंहिंजे करे जेके पार्टियूं आहिनि, ऐं रुॻो कुझु पार्टी जी ॻाल्हि न पियो कयां, असल में जेके पार्टियूं आहिनि, GSN जा इलाही सारा ग्रुप्स आहिनि। जी हा, बिल्कुलु। ऐं पीपल्स पार्टी जा 2 ग्रुप आहिनि, बल्कि 3 आहिनि। पीपल्स पार्टी शहीद भुट्टो, पीपल्स पार्टी वर्कर्स, जी हा, ऐं जसकम मुख़्तलिफ़। SDP मां केतिरा माण्हू निकिता, उन्हनि पंहिंजी पार्टी ठाही, पोइ सरगर्म आहिनि या कोन्हनि। ऐं SUP में जेके दोस्त आहिनि उहे अॻे GSN में हुआ। ऐं मुमताज़ भुट्टे साहब हाफ़िज़ पीरज़ादो हो, पोइ मुमताज़ साहब खां अलॻि थी वियो, कन्फेडरेशन जो पैगाम खणी आया हुआ। जी हा। JUI ॾिसो, मौलाना फज़लुर रहमान साहब वारी बि आहे, ऐं मौलाना समीउल हक़ वारी बि हुई। MQM PSP हक़ीक़ी। जी हा। तंहिंजे करे इहे शर्त शुरू त हेतिरा हुजनि, हीअं हुजनि, गॾु हुजनि, फलाणा हुजनि, इहो हिकिड़ो नेचुरल प्रोसेस आहे। तव्हांजी अमड़ जेका कोयलनि ते बोर्ड रधंदी आहे न, उनजी टेस्ट ॾिसो, ऐं प्रेशर कुकर में जेको बोर्ड रधजंदो आहे उनजो टेस्ट ॾिसो।
प्रेशर कुकर में आर्टिफिशियल विझी मखसूस हिकिड़ो उन ते दॿा विझी ऐं उन सां बोड़ रधिजे थो, उनजी टेस्ट हिकिड़ी आहे, पर जेका हल्की चुल्ह ते हल्की बाहि ते जेका बोड़ रधिजे थो उनजो मज़ो ॿियो आहे। सही, हिकिड़े सियासी लीडर जो पुटु हिकिड़ो दानिश्वर मुदब्बिर ऐं उनजा तव्हां फर्ज़ंद आहियो रसूल बख्श पलीजे साहिब जा, उन वटि पाण वटि जेको आहे कहिड़ो सियासी विजन आहे या कहिड़ो सियासी फ़िक्र आहे? पाण वटि को सियासी फ़िक्र कंहिं वटि बि कोन हूंदो आहे, इहो वरी तव्हांखे करेक्ट कयां। माना पलीअ साहिब को नओं फ़िक्र ठाहियो हुजे, पंहिंजो ईजाद कयो हुजेसि। पलीअ साहिब मार्क्सिज़म लेनिनिज़म जी ॻाल्हि ते कई न, जी हा, उहो त मार्क्स ऐं लेनिन वटि आयो न। शाह लतीफ़ मौलाना रोम जो किताबु पढ़ंदो हो न, बुलेट शाह करीम बि पढ़ंदो हो। सही सही। तंहिंजे करे जेके दुनिया में थीम्स आहिनि अफ़साने जूं से कुझु सिलेक्टेड आहिनि। इश्क, ट्रायंगल, कावड़, प्यार, जुस्तजू, जदोजहद, हसद, साड़, कुझु थीम्स आहिनि न, उन ते फिरी गिरी सभु नावल लिखबा आहिनि। जी हा, तंहिंजे करे फ़िक्र के हिकिड़े माण्हू जो आई कोन्हे। कुझु अरिस्टाटल ॾिनो, कुझु सुक्रेटीज़ ॾिनो, कुझु किथां आयो, कुझु किथां आयो, कुझु एंजल्स खणी आयो, कुझु कांट खणी आयो, कुझु हेगल खणी आयो, कुझु लेनिन खणी आयो, कुझु माऊ। वरी हाणे चाइनीज़ ॾिसो, हिन दौर में अजीब कोन्हनि चीनी जो चवनि था कम्युनिस्ट आहियूं ऐं मार्केट इकानमी में सॼी दुनिया सां मुक़ाबिलो करे अमेरिका, कैनेडा, बेनेडा सभु रूस, जर्मनी, फ्रांस हुन सां मुक़ाबिलो कयो वेठा आहिनि। हुननि पाण खे चेंज कयो। चीन जे लॻो पियो हुजे हा माऊ वारे दौर में त हींअर चीन एॾी वॾी ताक़त ई न हुजे हा। रूस उन सॼी शइ खे चिंबड़ियो पियो, उहो टुटी वियो। रूस पाण खे गोरबाचोव खणी आयो, ग्लासनोस्ट ऐं पेरेस्ट्राइका, पोइ उन में ओचितो रूस टुटी वियो, यकदम ते कई चेंज। जी हा, बिल्कुलु। चीननि पाण खे ग्रेजुअली आहिस्ते आहिस्ते ॾाके ॿ ॾाके तब्दील कयो आहे। तंहिंजे करे जेको माण्हू डार्विन पुछियो सवाल हिकिड़ो, डार्विन चयो त कहिड़ियूं स्पेशीज़, कहिड़ियूं ज़िंदा शयूं दुनिया में बका ऐं जटा करे सघियूं, उहे जेके वधीक ज़हीन हुआ या जेके वधीक ताक़तवर हुआ। त डार्विन चयो त न उहे मख़लूक या ज़िंदा शयूं जेके वधीक ज़हीन हुयूं, न उहे जटा करे बका करे सघियूं, न उहे जेके वधीक ताक़तवर आहे। जटा उहे करे सघियूं जिन बदिलजंदड़ हालतुनि सां पाण खे तब्दील कयो, एडॉप्टेबिलिटी। त जेको बदिलजंदड़ हालतुनि सां पाण खे तब्दील न करे, पलीअ साहिब पाण खे कयो। मोहतरम रसूल बख्श पलीअ साहिब पाण खे हैदर बख्श जतोई वारी सियासत, GM सैयद साहिब वारी सियासत, उन ज़माने जी जेका कम्युनिस्ट पार्टी सियासत हुई, उन में नवां रुख, नवां लाड़ा आंदा। उन दौर जी उहा ज़रूरत हुई, हिन दौर जूं ॿियूं ज़रूरतूं आहिनि। अॼु खां 50 साल खां पोइ जॾहिं पाण न हूंदासीं, ॿिया पंहिंजे क़ौमी, इल्मी, अवामी फ़िक्र खे वठी अॻियां वधंदा। उन्हनि खे नवां रस्ता ऐं नयूं आइडियाज़ ॿियूं बि उन में एडजस्ट करणी पवंदी। सही। पलीअ साहिब, 2009 में तव्हां हिकिड़ी पार्टी जा सदर हुआ, ऐं उहा पार्टी जंहिं MRD जे ख़िलाफ़ु, MRD खां वठी वेंदे मुशर्रफ ताईं हिकिड़ी वॾी जिदोजहद कई, जमहूरी पार्टी, इनकलाबी पार्टी, उन पार्टी ऐं उन खां पोइ हाणे जेका तव्हांजी पार्टी आहे क़ौमी अवामी तहरीक, हिननि ॿिन्ही में हाणे फ़र्क़ु कहिड़ो था ॾिसो? मुंहिंजे ख़्याल में तव्हां ॿिनि पार्टियुनि ते ॻाल्हाइण जे बजाए पंहिंजी पार्टी ते ॻाल्हायां, छाकाणि त मूंखे मौक़ो मिलियो आहे त आउं तव्हां सां ॻाल्हायां पियो। इन जो फ़ाइदो वठी ऐं ॿियनि खे निशानो न बनायां। सर, उहो तव्हांजी पार्टी, उन में तव्हां न ॿी ॻाल्हि थो कयां, और कयो छा थो चवां। ऐं चवां थो त स्टेज मूं वटि आहे, हिकु माण्हू खे माइक मिली वेंदो आहे न। जी हा, असां हिकिड़ा दोस्त आहिनि असांजा सिंध में मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा, या हिकिड़ो जेको तव्हां ज़िक्र कयो, उन्हनि जी उथणु वेहणु शुरू थींदो आहे अयाज़ लतीफ़ पलीजे ते ॻाल्हाइण खां। जेको मौक़ो मिलण जो माण्हू वेठो हूंदो न, पोस्ट रखी हूंदी, हेठां लिखंदो अयाज़ लतीफ़ पली, कुझु कोन थींदो फलाणो। हुनजो टारगेट, उन ज़िंदगी जो मिशन हिकिड़ो हो न, कंहिं ज़माने में हिकिड़ा भुटो ऐं ॿिया भुट जा इनकारी, तीअं हुनजी ज़िंदगी जो मिशन आहे अयाज़ लतीफ़ पली जा हिमायती इनकारी। ईअं आई कोन्हे, सिंध में हज़ारे माण्हुनि जेके अयाज़ लतीफ़ पली जा कोन बि आहिनि ऐं लातल्क़ बि आहिनि। तंहिंजे करे उन्हनि जो सुबुह शाम जंहिं इताद में आऊं वेंदुसि त भॼी वेंदा। हिकिड़े अमरा खां पुछो मुंहिंजो त हीअ फलाणा अमरा फलाणे जाइ ते हुआ, उहो त छो भॼी हलिया? उन्हनि जी पंहिंजे पार्टी अयाज़ लतीफ़ पली जो बि तक़रीर कंदो, पोइ असांजा माण्हू तक़रीर ॿुधंदा, रैली में अॻियां हूंदो, पोइ मथां उन्हनि मां को ताड़ी वॼाए मुतासिर थी वरी एॾा हलियो वञे हलियो। तंहिंजे करे अहिड़े इतिहाद में ई भॼ, अहिड़ो सोनी घुरियो जो कन छिने, हिन जे वेझो ई न आहे अचिणो। तंहिंजे करे उन्हनि ॻाल्हियुनि खे छॾे ऐं हीअ थो चवां त ॾिसो, नवां शयूं इंट्रोड्यूस कयूं। ऐं जॾहिं शामिलु थियुसि, एज़ सदर थियुसि पंहिंजी पार्टी जो, तॾहिं मूं हीअ पनो खयो, उन ते लिखियुमि त कहिड़ा कहिड़ा कम आहिनि जेके बाबा, मुंहिंजो वालिद साहिबु, शहीद फाज़िल राव, साईं आलम शाह, कहिड़ा कहिड़ा कम करे चुका आहिनि, डॉक्टर रजब मेमण, काज़ी गफ़ार, इहे जेका वॾो काफ़िलो, कहिड़ा कम कया अथनि, कहिड़ा कम आउं नवां कया। पोइ मूं सोचियो त हिननि लॉन्ग मार्च किथां कई आहे, पोइ सोचियुमि लॉन्ग मार्च हिननि कई आहे
हिकिड़ो दफ़ो हैदराबाद खां, ॿियो दफ़ो सखर खां, कॾहिं बि कंध कोट खां लॉन्ग मार्च कोन थी आहे। सही लॉन्ग मार्च कयूं था कंध कोट खां 47 ॾींहं, 8 अक्टूबर 2009 खां 22 नवंबर 2009, 47 ॾींहं, नओं कमु। पोइ चयमि त क़ौमी अवामी तहरीक या उन वक़्तु जेको नालो हुअसि, उन्हनि कॾहिं बि हड़ताल कोन कई आहे। जी हड़ताल कंदा आहिनि ॿियूं पार्टियुनि वारा क़ौम परस्त, पोइ हड़ताल कईसीं पहिरियों दफ़ो, ईअं संद सॼी बंदि करे छॾीसीं। पोइ वरी चयोसीं त कराची में रैलियूं ऐं जलसा वॾा कोन थींदा आहिनि, पोइ वरी उहा कयासीं। पोइ आउं वियुसि लंडन, APC थी नवाज़ शरीफ़ साहिब जी, उते वञी मूं चयो त बैन विझो हुन दहशतगर्द तंज़ीम ते। जी हा मूं ॻाल्हायो उते त नवाज़ शरीफ़, इमरान ख़ान, काज़ी हुसैन सभिनी चयो था भई सही कह रहा है नौजवान, तरी नंढी उमिरि, सही कह रहा है पली जो, यंग पली जो, जूनियर पली जो, बैन विधऊं हिन फलाणी तंज़ीम सां इताद ते पाबंदी, दहशतगर्द तंज़ीम जेका बि। सो उहे नयूं ॻाल्हियूं कहिड़ियूं करणियूं आहिनि, नवां कम। त हींअर बि मुंहिंजी कोशिशि इहा आहे त जीअं हीउ कमु नओं अथव, हीउ रमज़ान जो सॼो महीनो सॼी सिंध जे हिकिड़ी कुंड खां ॿी कुंड ताईं हल आहे, 20, 22, 28, 10 हर हिकिड़ो ॾींहुं या ॿियो ॾींहुं, हिकिड़े ॾींहुं कड़े त ॿिए ॾींहुं मटियारी त टे ॾींहुं टंडो जाम हल आहे। तंहिंजे करे नओं कमु जेको पाण मां कंदो रहंदो उहो पाण खे तब्दील कंदो, उहो बचंदो, ॿियो ख़तमु थी वेंदो, गुम थी वेंदो। सही। पर साहिबु मार्क्सिज़म जी ॻाल्हि थींदी आहे ख़ासि करे अवामी तहरीक में, त तव्हां छा था सम्झो मार्क्सिज़म ॻाल्हि कई आहे इनक़लाब जी, आज़ादी जी, ठीकु आहे, तव्हांजी पार्टी जेका आहे उहा आज़ादीअ जी, इनक़लाब जी ॻाल्हि करे थी या तव्हां सुजागी जी ॻाल्हि कयो या मेन विज़न जेकॾहिं तव्हां बयानु कंदव? आज़ादी छा खां? तव्हांजो सवाल आहे मुंहिंजो। हीउ जेके समूरो माहौल जुड़ियल आहे उनखां पोइ ही वॾेराशाही खां आज़ादी, ॿियो कहिड़े शइ लाइ कमु पिया कयूं, इन लाइ त कमु कयूं पिया। जी त सर उहो ई चाहियूं पिया त तव्हांजो मेन विज़न उहो तव्हां बयानु करियो। इन लाइ त पाण सभु तव्हीं बि पाण सभु इन लाइ ॻाल्हियूं पिया कयूं त हिन समाज में जेके बैकवर्ड रिवायतूं आहिनि, बिल्कुलु, जेके इंसान दुश्मन रवैया, पॉलिसीज़ ऐं हिकमत अमलियूं आहिनि, उन्हनि खां निजात हासिलु कयूं, फ्रीडम हासिलु कयूं। बाक़ी जेका हूअ अलहदगी वारी आज़ादी आहे, उन जे रस्ते ते रसूल बख्श पली साहिब बि कोन हो, फाज़िल राहूस साहिब बि कोन हो। उन्हनि सभिनी जो पली साहिब असांजी जेका तरबियत कई ऐं शहीद फाज़िल राहू असांजी ॿी जेका लीडरशिप, उन्हनि जो हो त हिकिड़े वॾी रियासत में रहंदे पंहिंजा ड्यू शेयर वठिजनि ऐं आइनी आज़ादियूं वठिजनि, बराबरी वठिजे। ॾिसो जॾहिं बंगाल हो पाकिस्तान सां, ईस्ट पाकिस्तान, तॾहिं हिकिड़ो तवाज़ुन हो, बंगाली हुआ, पाण हुआसीं, पंजाबी, पश्तून, बलोच, सिंधी। पोइ जॾहिं 70 में 71 में बंगाली हलिया विया, तवाज़ुन ख़राबु थी वियो। पोइ हिकिड़े सूबे जी बालादस्ती थी वई, पंजाब जी हुकुमरानी में बालादस्ती आहे, ॿिया सूबा खणी सभिनी सूबनि जा MNAs गॾिजनि, तॾहिं बि अददी अक्सरियत क़ौमी असेंबली में पंजाब जी आहे। तंहिंजे करे आउं इन राय जो आहियां त हिकिड़ो 1940 जी करारदाद तहत ख़ुदि मुख़्तियारी हुअणु खपे सूबनि खे ऐं बुनियादी इंसानी आइनी हक़ हुजनि। ॿियो पैरिटी हुअणु खपे। पैरिटी माना हर सूबे जी क़ौमी असेंबली में हिकु जेतिरी नुमाइंदगी। सेनेट जो मक़सदु लाइ हो, पर उते वरी सदबा ॿियनि सूबनि जा माण्हू अची विया ऐं ॿियो सेनेट जो इफेक्ट बि कोन्हे, छाकाणि वज़ीर आज़म कोन थो चूंडे। त क़ौमी असेंबली में समूरनि सूबनि जूं हिकु जेतिरियूं सीटूं हुअणु खपनि। सही, मतिलबु असां छा सम्झूं त मार्क्सिज़म खे तव्हां फॉलो कयो था या सुजागी खे फॉलो कयो? मार्क्सिज़म खे पंहिंजे लेटर ऐं स्पिरिट में पली साहिबु फॉलो कंदो हो, पहिरीं इहो सवाल आहे। छाकाणि जेके मार्क्सिज़म में फॉलो पिया कयूं, पली साहिबु कंदो हुजे, फाज़िल साहिबु कंदो हुजे, त पोइ MRD जी तहरीक कीअं, पोइ 73 जा आइन कीअं क़बूल करणु, पोइ उन्हनि जे लाइ जुदो जुदो कीअं, पोइ अदलिया जी बहाली जी तहरीक जंहिंमें सभु जज हिकिड़े सूबे जा हुजनि, उन लाइ माण्हू कीअं हुजे। पोइ उन में ओॾीमहिल त पली साहिब जो मुतालबो MRD में मार्क्सिज़म जी बालादस्ती त कोन हो न। 73 जे आइन, MRD जो नालो छा हो? मूवमेंट फॉर रेस्टोरेशन ऑफ डेमोक्रेसी। डेमोक्रेसी कहिड़ी? 1973 जे आइन जी। तंहिंजे करे आउं सम्झां थो त मार्क्सिज़म जो जेको बुनियादी नुक़्ते नज़र आहे, जी हा, त अण बराबरी वारे समाज जो ख़ात्मो, तबक़ाती मतभेद जो ख़ात्मो, उन में पूरो यकीन आहे, फुल ईमान आहे त समाज में मतभेद न हुजे, तबक़ाती फ़र्क़ु न हुजे, ऑपरेस्ड क्लास ऐं ऑपरेस्ड क्लास, ज़ालिम ऐं मज़लूम न हुजे, बराबरी सरासरी असां घुरूं था एतिरी। अच्छा सर, हिकिड़ी ॿी ॻाल्हि त असां वटि इहो सिंधियुनि में आम रवाजी तौर ते ईअं चयो वेंदो आहे त साईं मोहम्मद इब्राहिम जहिड़ो कोई इंसानु पैदा कोन थी सघियो, कोई राइटर उन जहिड़ो न थी सघियो, GM सैयद जहिड़ो केरु कोन थी सघियो, ऐं रसूल बख्श पली जो माशाल्लाह अव्हां त वरी उन्हनि जे नक्शे क़दम ते हलो पिया। इन कॉन्सेप्ट खे कीअं था ॾिसो? ॿी ताहिरा जोयो थी सघे थी? न। तव्हांजी माउ खां पुछंदो, अज़मत कुंभर ॿियो थी सघे थो? न। फारूक हकड़ो ॿियो थी सघे थो? न।
ओलानो जी मोराई बि थी सघे थो न, ॿियो माण्हू ओड़ो छो हुजे, या उन सही, घटि सही। हूंदो या थोरो बहितर हूंदो। जी हा, आइडेंटिकल त ट्विन्स जेके हूंदा आहिनि सभु हिकु जहिड़ा कोन हूंदा आहिनि। जेके आइडेंटिकल ट्विन्स हूंदा आहिनि, आइडेंटिकल हिकु जहिड़ा, ट्विन्स हिकिड़ा जी हा। हिकु जहिड़ा न हूंदा आहिनि। जेके हिकु जहिड़ा हूंदा आहिनि उन्हनि में मां सुञाणी वेंदी आहे जी, न, बिल्कुलु। मां सुञाणी वेंदी आहे त ॿिए जहिड़ो छो थिजे, बल्कि आउं चवां थो पाण जहिड़ो बि छो थिजे। आउं चवां थो त हर रोज़ु पंहिंजो हिकिड़ो इम्प्रूव्ड वर्जन हुजे। जीअं कंप्यूटर में, माइक्रोसॉफ्ट में, जी हा। विंडोज़ में, विंडोज़ 5, 6, 8, 10, तीअं अयाज़ लतीफ़ पली जो जेको 2024 में हो, सो अयाज़ लतीफ़ पली जो ऐं ॿिया सिंध जा समूरा नौजवान ऐं तव्हीं ॿई बि ऐं जेके ॾिसनि पिया, उहे सभु जेकॾहिं 2024 वारा अयाज़ लतीफ़ पली जा साॻियो 2025 में ई छो हुजे, पाण 2024 खां हिकिड़ो बहितर थियल 2025 जो अयाज़ पली। बिल्कुलु बिल्कुलु, पाण खे अपडेट कयूं, तमामु अहम ऐं ख़ूबसूरत ॻाल्हि आहे। नंढो ब्रेक आहे, ब्रेक खां पोइ जल्दी वापसि अचूं था, जसीं असां चांहि वग़ैरह पी वठूं, ॾिसंदा रहो ईंदे ई रहिया। नाज़रीन, इंदिराहण में हिकु भेरो ॿीहर भली कार, तमामु ख़ूबसूरत कचहरी आयो पलीजो साहिब सां गॾु। पलीजो साहिब, साईं रसूल पलीज साहिब अवामी तहरीक पंहिंजी हयाती में बहाल कई, छा सबबु आहे जो तव्हां उनजो हिसो थियण बदिरां पंहिंजे वालिद साहिब जी हयाती में हिकिड़ी धार पार्टी ठाहे छॾी? गोल्डा मेयर इज़राइल जी वज़ीर अज़म हुई, जी हा, उनखां ओरियाना फ्लासी इंटरव्यू कयो। उन में गोल्डा मेयर चयो त आई हैव विटनेस the decay of a fine intelligence. I don't want that to happen to me. I want to die with my mind clear. इंसान फ़ानी आहे। जी हा, हिकिड़ी स्टेज खां पोइ माण्हू जी यादगिरी हले थी वञे, हिकिड़ी स्टेज खां पोइ माण्हू पोड़ो थो थी वञे। जी हा, अम्मा खे आख़िर में वेझूं ॻाल्हियूं सभु विसरी वियूं। ॿुधाईंदी पई त पाण नोवेक्स में रहंदा हुआसीं, पंहिंजो घरु हूंदो हो, पोइ पाण नसीम डिलक्स में ई हो, प्रिंस टाउन जिते अम्मा रहंदी हुआ घरु विसरी वियुसि यादगिरी जे करे, छाकाणि अम्मा अलॻि एॾी एज बि कोन हुअसि। त जॾहिं आऊं हिकिड़ी वॾी एज में थी वञा त पोइ मुमकिन आहे त केतिरा माण्हू मुंहिंजे नाले खे इस्तेमालु करे, जी हा, 80, 85, पोइ 90 साल माण्हू जी एज हुजे, 90 साल जी माण्हू जी एज हुजे, 85, 86, 87 साल, 28 बाबा चवंदो त मुंहिंजी लिखियलु 30 आहे पर एक्चुअल 26 आहे। त 26 खां वठो त 2016 केतिरा थिया, 26 ऐं 74 ऐं 74 ॾह 84 ऐं 6 90 साल। 90 सालनि में बाबा, मुंहिंजी त ख़्वाहिश आहे त हीअं अखियूं बंदि करे ईअं खोलियां त बाबा 60, 65, 70 सालनि वारो उहो बाबा जेके सॼी यादगिरी हुजे, लतीफ़ यादि, शेख याज़, मार्क्स लेनिन, उहे कचहरियूं ऐं उहे शयुनि खे ॿियनि जे ॿुधायल ॻाल्हियुनि जे बजाए पाण एनालाइज़ कंदो हो, रोज़ु अख़बारूं पढ़ंदो हो, तंहिंजे करे माण्हू बेवस थो थी वञे। पोइ बेवसीअ में जेके ॼोरूं हूंदियूं आहिनि, ॼोरूं चिंबड़ाइबियूं न, जेके रत चूसींदियूं आहिनि, जी हा, पोइ ॼोर चिंबड़ाइबी हुई, पोइ ॼोर रत चूसींदी आहे ऐं बुत तां। तीअं वरी माण्हुनि जे यादगिरी, माण्हुनि जे कैरियर, माण्हुनि जे सम्झ, अकुल, ॾात, ॾाप ते वीकनेस थियण खां पोइ, वॾी उमिरि थियण खां पोइ हिकिड़ियूं ॼोरूं, हिकिड़ियूं लीचिस ईंदियूं आहिनि जेके रत चूसे ऐं इस्तेमालु करे माण्हूअ खे आख़िर में पाण पंहिंजा फाइनेंशियल एम्पायर्स ठाहींदियूं आहिनि। पोइ उहे अज़ीज़ हुजनि, मिट माइट हुजनि या के फाइनेंशियल ख़्वाहिश रखंदड़ माण्हू हुजनि। जी हा, त इन करे बाबा पंहिंजी तारीख़ जो तमामु वॾो माण्हू आहे, हमेशह वॾो माण्हू रहंदो, हज़ारे सालनि ताईं रहंदो ऐं सिंध ते उन जा इलाही सारा वॾा मौजज़ाती कम थियल आहिनि, जी हा, उहे तारीख़ में पंहिंजी जाइ हासिलु कंदा। सही। अच्छा, वालिद साहिब जे तरफ़ां हिकिड़ो ख़त अचणु साम्हूं, उहो अख़बारुनि में ऐं पोइ उहे छपजणु, इहो ख़त तव्हां डिफेंड कंदा आहियो त घारे में लिखियो वियो, उहो बाबा जो कोन्हे को, तव्हां छा था सम्झो त उहो ख़त वरी उनखां पोइ वरी हिकिड़ी ॿी प्रेस कॉन्फ्रेंस बि थी जंहिंजा असां चश्मदीद गवाह बि आहियूं, इहो सॼो मामिलो कीअं थियो, इहो किथे डीप ट्रेक थिया मामला? बाबा पंहिंजे रूह में, पंहिंजे ज़हन में, पंहिंजे ज़मीर में सॼी ज़िंदगी पंहिंजे वतन ऐं क़ौम लाइ ॾिनी। पोइ जीअं मूं चयो त कॾहिं माण्हू बेवस हूंदो आहे। इब्राहिम जोए साहिब खे हिकिड़ो दफ़ो वठी आयासीं लेक्चर ॾियण लाइ, लेक्चर ॾिसण लाइ,
D10 ते हिकिड़ो रखियो जी हा। उन वक़्तु जोए साहिब जी उमिरि शायदि 95-96 साल थी पोइ कमज़ोर निबल जेको जोए साहिब असांजे साम्हूं हिकिड़ो आइडियल हूंदो पंधु निकिरंदो बल्दिया कॉलोनी खां गाड़ी खाचे ताईं हलंदो पियो ऐं किताब ऐं बैत ऐं शेर ऐं ट्रांसलेशन्स उहो जोए साहिब वेठो मफलर ॿधो पियोसि मूं चयोमांसि सर ही लेक्चर मूंखे चई अदा मूंखे ख़बर कान्हे त मूंखे हिते कंहिं वटि वठी आया आहियो ऐं छो वठी आया आहियो एज थी वई न जीअं अम्मा जो ॿुधायमि जी हा। त आयासीं हिते पाण लियाकत नेशनल अम्मा किथे हो लियाकत नेशनल हॉस्पिटल में हिते छो आहियूं वरी ॿिए ॾींहुं ॿुधाईंदासीं त अम्मा लियाकत नेशनल हॉस्पिटल में त माण्हू बेवस थो थी वञे 80+ खां पोइ ऐं पोइ जेको जीअं वणेसि उनखे इस्तेमालु करे आयाज़ अती वरी थी सघे थो आउं 80 सालनि जो बीह तूं मूंखे फिरी चई अज़मत कुंबर फिरी चए ऐं आउं चवां त 6 कैनाल इंतिहाई ज़रूरी आहिनि ऐं उहे ठहिणु खपनि ऐं फलाणो ऐं सिंध खे जेको सो टुकड़ा करणु खपे ऐं फलाणो खपे मूंखे अची ॿुधाए पटी पढ़ाई करी आउं वेठो चवां हूंदुसि आउं आयाज़ लतीफ़ पली जो पर मुंहिंजी यादगिरी वञी चुकी हूंदी किताब हलिया विया हूंदा मुंहिंजी उहा तव्हां ॾिसो कोन था सिंध में केतिरा माण्हू ॾिसो था जेके पंहिंजा ॾाॾा पड़ ॾाॾा जेके चवंदा आहिनि अबाए छोकिरा कहिड़ो आई हेॾा अचु पोइ हुनखे वेझो वञी ॿुधाइबो आहे त अज़मत आहे तव्हांजे भाउ जो पुटु सही पोइ चवंदो हा कहिड़ा हालनि पोइ यादगिरी अची वेंदी आहे तंहिंजे करे मुंहिंजे ख़्याल में ऐं उहो यादगिरी बि ईअं न त कंटिन्यूअस हली वेंदी आहे पोइ माण्हू ॿ टे ॾींहं ज़बरदस्त पियो ॻाल्हाईंदो आहे जी हा बिल्कुलु पोइ वरी हिकिड़ो ॾींहुं उथंदो माण्हू चवंदो हिते छो आहियां अच्छा पल्लू साहिबु साईं रसूल पलीअ साहिब जे वञण खां पोइ जीअं वॾनि घरनि में मिल्कियतुनि ते झेड़ा थींदा आहिनि तव्हांजे घर में बि अहिड़ो तकरार साम्हूं आयो उनखे तव्हां कीअं को बि तकरार कोन्हे केतिरियूं जायूं आहिनि जेके मुंहिंजियूं आहिनि उन ते ॿिया माण्हू वेठा आहिनि ऐं वांदो कोन आहियां कमनि खां जेॾीमहिल चाहियां हीअं मख कढिबी आहे न हीअं मख कढी हीअं उछलाई ॾियां ऐं खफ़नि में लॻो पियो आहियां तंहिंजे करे मखियूं कढण जो मूंखे टाइम कोन्हे हाणे तव्हां सां इंटरव्यू ॾियां या मख कढां पर जेॾीमहिल मां मख कढणु चाहियां त मुंहिंजी जेकॾहिं ॿाहिरि गाॾी बीठी आहे महिरान टीवी जे ॿाहिरां ऐं हींअर हुन महिल केरु चढ़ियो वेठो आहे केरु वेठो हुजे हींअर ढाले में गाॾी में त पोइ पाण ॿाहिरि हलूं तव्हां चओ इहो ढाले में वेठो आहे गाॾी हिनजी आहे ऐं हुनखे झले कालर खे खणी उछलाई कंदोसांसि वरी गाॾी स्टार्ट करे हले वेंदुसि काग़ज़ मुंहिंजा गाॾी मुंहिंजी वरिती मूं आहे जग जान ऐं ख़बर आहे गाॾी मुंहिंजी आहे ऐं उनजा जेको रजिस्ट्रेशन आउं पियारियां मुंहिंजे टैक्स रिटर्न्स में उहा गाॾी लिखियलु आहे त इहा गाॾी मुंहिंजी आहे ऐं उनजी रजिस्ट्री मुंहिंजे नाले आहे उनजे टैक्स मूं पियारिया आहिनि बसि गाॾी मुंहिंजी आहे हाणे तूं भले वेही रह वञी थोरी देरि हाणे आउं खफ़नि में लॻो पियो आहियां त मख कढां कोन त मख खे हीअं कढे हीअं करे हीअं जो ठुंगो हणंदोसांसि त मख वञी अलाए किथे किरंदी सही अवामी तहरीक जे दोस्तनि सां बि तव्हांजा तकरार हलिया अवामी तहरीक हिन जे बजाए थोरो मज़ो थो अचे तोखे ॾाढी मायूसी थींदी अज़मत छो त कॾहिं कॾहिं अहिड़ा के ईंदा आहिनि गेस्ट उन्हनि खे एंकर या होस्ट पंहिंजी मर्ज़ी तहत हलाईंदो आहे जी हा मूंखे इन में तमामु वसी तजुर्बो थिए ऐं जेको पाण जवाबु ॾियणु चाहींदो आहियां सो ॾींदो आहियां तंहिंजे करे मूंखे जेकॾहिं को माण्हू 100 दफ़ा लॻो पियो हुजे कोर्ट में ॿियो साम्हूं वारो वकील ऐं सुप्रीम कोर्ट जो वकील बि आहियां न त उन में जेकॾहिं 100 दफ़ा उहो डेविएट करे खणी वञे उहो ॿिए केस ते ऐं फिरी गिरी उन ई पिटीशन ते ईंदुसि जेका मूं दाख़िल कई आहे तंहिंजे करे सिंध में जेके बि पार्टियूं आहिनि जी हा उहो पाई पैसो चङो कमु कनि थियूं पंहिंजे वतन ऐं क़ौम लाइ या कैनालनि ते उहे असांजो सिर जो साईं आहिनि ऐं उन्हनि खे शाबास हुजे जी हा उहा जेका पार्टी सुठो कमु करे थी पंहिंजे वतन ऐं क़ौम लाइ ॿियो आउं केतिरनि पार्टियुनि ते इन करे बि कोन ॻाल्हाईंदो आहियां जो दीन जे हवाले सां चवंदा आहिनि त क़ुर पाक जी आयत आहे त वला तस्बू लज़ीन यदून मिन दून अल्लाह तव्हीं हुननि जे ख़ुदानि खे बुरो न चओ मतां हू तव्हांजे सचे ख़ुदा खे कुझु न चओ ठीकु आहे त आउं इहो सोचींदो आहियां त ॿियनि पार्टियुनि में जेका लीडरशिप आहे उन सां खणी असांखे इख़्तिलाफ़ सही उहे कारकुन त असांजा पंहिंजा आहिनि उहो जेको जस्कम जो कारकुन आहे सो बि मुंहिंजो कारकुन आहे जेको बशीर कुरैशीअ खे चाहे थो बशीर कुरैशी मुंहिंजो भाउ हो ठीकु आहे प्यारु कंदा हुआसीं हिक ॿिए सां अम्मा जे लाइ बोड़ रधाईंदो हो अस्पताल में अची हुते अम्मा खे बोड़ रधाए जी 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 करे सेना ते बीठो हूंदो अब्दुल वाहिद आरी सर जी तकरीर ॻाल्हाइणु मूंखे एॾो प्यारो हुन सां हुनजी ॻाल्हाइणु गुफ़ ऐं हुनजे वियुसि मज़ारनि ते हुनजी न्याणी बछड़ा जाम साकी असांजी पार्टी हुन सां तमामु इख़्तिलाफ़ रखंदी मूंखे ॾाढो वणंदो हो साईं जी एम सिंध मूंखे ॾाढो प्यारो हो ऐं हुनजा किताब पढ़ंदो आहियां मज़ो ईंदो आहे ॾाढो अच्छा असांजी पार्टी जा माण्हू केतिरियूं शिकायतूं मूंखे ज़ुल्फ़कार अली भुट्टो इलाही वणंदो आहे ज़ुल्फ़कार अली भुट्टो पंहिंजे समूरनि इख़्तिलाफ़ी मामलनि जे बावजूदि मूंखे ॾाढो वणंदो आहे छा त माण्हू हो यूनिक माण्हू हो बेनज़ीर साहिबा सां मूंखे तमामु घणो प्यारु अथव एज़ भेण हाणे उन्हनि जे पार्टियुनि में जेके कारकुन आहिनि इहो दिलि सां बि ॿुधायो माना ईअं कोन पियो ॿुधायो त मड़े कहिड़ो इंटरव्यू आहे सची बची बेनज़ीर साहिबा हिकिड़ी
बाहिम्मत असांजी जवान जी धीउ असांजी संजाणी हिकिड़ी औरत वज़ीर आज़म ऐं हले पई ऐं पढ़े पई ऐं दुनिया में छाई पई आहे ऐं लहे पई त हज़ारे माण्हू बीठा आहिनि ऐं बेनज़ीर जॾहिं ॻाल्हाए त बेनज़ीर सभिनी जा वात बंदि करे छॾे ऐं उहा सियाह जे साम्हूं उहा मुशर्रफ जे साम्हूं बीठी आहे ॿी पार्टी जी थी वई तंहिं करे बेनज़ीर भुट्टो असांजी पराई थी वई असांजी पंहिंजी आहे भुट्टो ई निकिरे रेल में आज़ादीनि खां पोइ लोॾींदो ऐं सॼे समाज खे दौड़ींदो भुट्टो अचे पियो उहो असांजो पंहिंजो न हुजे जीएम सैयद पैगाम लतीफ़ किताब यूनिवर्सिटियूं अदबी बोट जुदोजहदूं उहो जीएम सैयद साहिब सां इख़्तिलाफ़ चयो सूर्य बादशाह ही सूर्य बादशाह वतन या कफ़न ऐं हीअं फांसी घाट जे राति जो मेजर सां वेही अंग्रेज़ मेजर सां वेही शतरंज खेॾे ऐं फांसी वारी राति शतरंज में मेजर खे शिकस्त ॾे उहो सूर्य बादशाह ही जेके ॿिया मौलवी साहिबान जेके जुदोजहद में हलिया अमरोट शरीफ़ वारा ही ख़ालिद महमूद सुमरो असां सां तहरीकुनि में जुदोजहदनि में असां सां पंधु हले मैदाननि में बीठो हुजे इहे असांजा पंहिंजा न आहिनि जेके बि माण्हू आहिनि इहे सभु माण्हू पंहिंजा आहिनि उन्हनि जा कारकुन जेके उन्हनि खां चाहींदड़ आहिनि उहे उन्हनि खे चाहिनि था तंहिं करे असां धारिया आहिनि उन्हनि जा चाहींदड़ तंहिंजे करे अवामी तहरीक में जेके कारकुन हुजनि जेके रसूल बख्श पली साहिब खे चाहींदा हुजनि उहे के धारिया आहिनि उहे मुंहिंजा पंहिंजा आहिनि इन्हनि मां केतिरा कारकुन केतिरा माण्हू सुभाणे असांखे जॉइन कंदा असां सां शामिलु थींदा हींअर बि असां सां रेलियुनि में जुदोजहदुनि में गॾु आहिनि इन्हनि खे गॾु खणी हलणो आहे इन्हनि जा असीं ॿाहुनि जो बल आहियूं असीं साथ आहियूं हिकिड़ी तस्बी आहियूं बिल्कुलु साहिब तव्हांखे पाण कहिड़ो लीडर पसंदि आहे तव्हां हेतिरा नाला खयां सभु पसंदि आहिनि मूंखे अॼु हीअ बि पसंदि आहिनि ऐं मूंखे अजीब ग़रीब माण्हू पसंदि आहे हींअर राहुल गांधी निकितो ऐं उन हेॾो दबदबो हो मोदीअ जो तॾहिं यात्रा खणी निकितो ऐं टफ टाइम ॾिनई कांग्रेस वारी सीटूं खणी मोटी वधीक अॻे खां वधीक खई ही केजरीवाल हू जेका पहिरीं पाड़ेसरी मुल्क ते हलूं था हू जेका दीदी वेठी आहे वेस्ट बंगाल में उहा बंगाल जी वज़ीर आला उहा कमाल जी माई आहे ऐं हेॾा हलो ओबामा हिकिड़ो कॉम्पिटेंट माण्हू आहे सरमाएदार मुल्क जो सदर आहे पर कॉम्पिटेंट आहे कमला हिकिड़ी कॉम्पिटेंट ख़ातून हुई हैरिस ट्रम्प बि हिकिड़ो कम बैक कयो आहे माना हुनजी ॿियनि हज़ार ॻाल्हियुनि सां इख़्तिलाफ़ आहे पर जीअं हेॾे मुक़ाबले मां गुज़री वरी मोटी आयो आहे बाक़ी हू लेनिन माऊ होचीमन मंडेला उहो त हुअई लिंकन गांधी मोहम्मद अली जिन्ना उहो त हुअई ज़बरदस्त पर हिन दौर में बि अच्छा ऐं हिन में बायस न हूंदो आहियां त हीउ मैच पियो खेॾे न्यूज़ीलैंड वारो ज़बरदस्त कैच कयो अथसि वाह वाह मज़ो अची वियो इहे न त मुंहिंजे ख़िलाफ़ु मैच कैच कयो अथसि तंहिंजे करे हिन जी गिला करणी आहे न सुठी शइ मूंखे उर्दू जा अफ़साना हिते ॾिसो उर्दू चैनल त कोन्हे न मुंहिंजे पुट जो नालो साहिर आहे जी हा साहिर लुधियानवी शाइर आहे जोश मलियाबाजी ते बिल्कुलु त पोइ तंहिंजे करे पाण खे असांखे इहो मुंहिंजे पीउ ऐं मुंहिंजी माउ मूंखे सेखारियो आहे त ॿोलियुनि में सभिनी सां प्यारु कयो लिटरेचर सभिनी जा पसंदि कयो जेके सुठा हुजनि कंहिंजी खूबी सां त कोई एतिराज़ नथो थी सघे न अच्छा अयाज़ लतीफ़ वली जो साहिबु जीअं तव्हां पंहिंजी ज़ुबानी बयानु कयो त नंढपण खां उहा मैनेजमेंट वारी क्वालिटी मां एडॉप्ट कई आहे अम्मा मां सिखियो आहे त हिकु लीडर कीअं हुजणु खपे हिकु लीडर जो सभ खां पहिरियों मामिलो आहे कैरेक्टर सभ खां पहिरीं शइ कैरेक्टर किरदारु हाणे कैरेक्टर मां पाण वटि ख़बर अथव किरदारु सम्झो त छा थो कजे पाण वटि सिंधी जेको सिंधियुनि में हिकिड़ो पढ़ियल लिखियल अकुलमंद माण्हू ॿिया ॼठ सिंधी बि आहिनि बिल्कुलु हर क़ौम में हूंदा आहिनि त जेको ॼठ सिंधी आहे न उन्हनि वटि किरदार जी माना आहे त हमरा इश्क न कयो हुजे को शराब न पीअंदो हुजे सिगरेट न पीअंदो हुजे कपिड़ा जेके जदीद जींस न पाईंदो हुजे छोकिरी स्कर्ट न पाए या साड़ी न पाए या बा किरदार थी ऐं किरदारु इहो कोन पियो चवां ऐं किरदारु पियो चवां त ठग न हुजे दो नंबर न हुजे इनकम ग़ैर इख़लाक़ी न हुजेसि माण्हू भले सॼो ॾींहुं सुठा कपिड़ा फज़ीलत वारा पाए पियो हले ऐं सॼो ॾींहुं का बि शादी बिगड़ी हुजेसि को इश्क बि न कयो हुजेसि सिगरेट बि न पींदो हुजे पर हुजे करप्ट त उहो बाकिरदार थोरी थियो उहो ढूंढ थियो लीडरशिप माना बाकिरदार लीडरशिप माना सभ खां पहिरियों शर्त कहिड़ो हुअणु खपे त उन जी रोज़ीअ जो ज़रियो ज़ाहिर हुअणु खपे सिंध जी लीडरशिप खे ज़ाहिर करणु खपे त तो वटि पैसा किथां अयाज़ लतीफ़ पली जो ॿुधाए त मूं वटि गाॾी किथां आई अयाज़ लतीफ़ पली जो ॿुधाए त मुंहिंजी सोर्स ऑफ इनकम छा आहे उनखे चवंदा आहिनि त तव्हांजो इनकम टैक्स जी ज़बान में चवंदा आहिनि त तुंहिंजा असेट्स तुंहिंजी इनकम सां मैच नथा कनि त तुंहिंजा असेट्स तुंहिंजी जेका मिल्कियत आहे उहा सिंधी लीडरशिप ॿुधाए न त इहे पैसा किथां था अचनि सिंधी ऐं पाकिस्तानी लीडरशिप ऐं सॼी दुनिया जी ॿुधाए त पैसा किथां पिया अचनि
हीअ जेके हलनि पिया ताम पिया खाओ Luxury ऐं 100 माण्हू खणी 100 गाॾियूं खणी हलो था, इहे पैसा किथां था अचनि? जलसनि में अॻे बुखिया हो, ओचितो तव्हांखे प्रिंटेड झंडा किथां था अचनि? बसूं किथां थियूं अचनि? साल में हिकिड़ो या 2 दफ़ा फलाणो प्रोग्राम था कयो, उते 5-7 करोड़ जी बजट केरु थो ॾे? टेबलो लाइ अलॻि कपिड़ा था सुबरायो, इहे कपिड़ा किथां था अचनि? अॻे त तव्हां टेबलो लाइ अलॻि कपिड़ा कोन हुआ, हाणे टेबलो कयो त कपिड़नि जा किथां था जोड़ा अचनि? ड्रोन कैमरा अॻे त कोन हुयो, ड्रोन कैमरा जा पैसा केरु थो ॾे? गाॾियुनि जा पैसा हींअर तव्हांखे ख़बर आहे 2-2 लख 3-3 लख 50-50 हज़ार बस थी वठे, परे कंदकोट खां अचे त लख या 2 लख वठंदी बस। जी हा बिल्कुलु। त अहिड़ियूं जेकॾहिं 100 बसूं अचनि त 1.5 करोड़ किथां आयो? सही। इहे पैसा अयाज़ लतीफ़ पली जे वांगुरु ॿिया बि ज़ाहिर कनि। तंहिंजे करे सियासत में मुंहिंजी पसंदीदा तरीन शइ आहे किरदारु ऐं जेको वाइदो करे उहो निभाए माण्हू। तव्हां मूंखे अॼु रिमाइंडर ॾिनो हुजा त ईद शो आहे त पुॼिजो, कल्ह ॻाल्हि थी वई दैट्स ऑल। सही बिल्कुलु। फिर साहब तव्हां ज़िक्र कयो असासन जो, ऐं तव्हां पाण बि ज़िक्र कयो त तव्हां नंढपण में कपिड़ा जेको आहे वञी तव्हां वठी ईंदा हुओ ऐं हुन खां पोइ सिबजंदा हुआ, गुरबत वारी तव्हां ज़िंदगी गुज़ारी। अॼु अयाज़ लतीफ़ अली जो बि हिकिड़ी वॾी 4-5 करोड़ जी गाॾी में घुमे थो। 4-5 करोड़ कोन्हे, गाॾी आहे तोखे गाॾी आऊं 70 खां 80 लख जे विच में हींअर ॾियण लाइ तयारु आहियां, अॼु शाम ताईं कैश ॾेई ॾींदा। सेकेंड हैंड मॉडल वरितल, सेकेंड हैंड मॉडल आहे न, मतिलबु हू नई त आहे 4-5 करोड़ जी आहे, उन खां पोइ तव्हांजा पंहिंजा असास आहे। 1.5 करोड़ हूंदी। तव्हां पाण बि सफ़र कयो था। पहिरीं इन ॻाल्हि खे छॾायूं न। जी हा। पहिरीं इन पॉइंट त विथड्रा थी। जी हा। ठीकु आहे, त 70-80 लख जे विच में हूंदी सेकेंड हैंड गाॾी, ऐं हाणे उन ते अचूं था असां त आऊं हैदराबाद जी सभ खां वधीक फ़ी वठंदड़ वकील रहियो आहियां 1999 खां 2015-16 ताईं। वरी वकालत छॾे मूं पॉलिटिक्स खे वधीक टाइम ॾियणु शुरू कयो। मूं थर जे हिकिड़े लीगल नोटिस जी फ़ी, लीगल नोटिस, उनजे लीगल नोटिस जी फ़ी वरिती 15 लख अॼु खां 20 साल में। ऐं मूं हिकिड़ी फैक्ट्री हुई टन मोहम्मद ख़ान जे भरिसां, जी उनजे केस जी उन वक़्तु मूं वरिती फ़ी 35 लख रुपया, ऐं आम केसनि जी 2-2, 3-3, 4-4 लख मुंहिंजी फ़ी हूंदी। ऐं को अधु डज़न कॉलेजनि में पढ़ाईंदो आहियां। हिकिड़े कॉलेज मां मूंखे 25, 30, 40, 50 हज़ार मिलंदा हुआ टीचिंग करण जा। कॉन्स्टिट्यूशन पढ़ाईंदो रहियो आहियां, ज्यूरिस्प्रूडेंस। पोइ जेके पैसा वठंदो हुउसि उन मां वरी का दुकान या का ऑफिस वठंदो हुउसि, उहा वरी किराए ते ॾींदो हुउसि मसवाड़ ते। सही। माना पैसा अचण खां पोइ हींअर मूंखे पक आहे त तुंहिंजो मोबाइल मूंखां महांगो हूंदो, ताहिरा जो 100% महांगो हूंदो। न सर, मुंहिंजो त बिल्कुलु मुक़ाबिलो कयूं। ऐं हीअ आहे सैमसंग जो 6.5 लाइ 7,000 जो फ़ोन आहे। हीअ आहे हींअर वियुसि लाहौर, त उते शागिर्द जेके वेठा हुआ उन्हनि मूंखे चयो, चईसि असां पाण में जेको तव्हांखे एयरपोर्ट ते खणणु पिया आयासीं होटल ते, असां चयो त हिन दफ़े मोबाइल चेंज हूंदो। चईसि वरी साॻियो खणी आया आहियो। त हीअ जेका मुंहिंजो हीअ मूंखे शर्ट पई आहे, इहा मुंहिंजी भाणे जी आहे, उहा मूंखे गिफ्ट करे ॾेई वई आहे। उहा वरी आर्टिस्ट आहे, ड्रामा आर्टिस्ट आहे, ऐं उहा मूंखे कराची मां वठी गिफ्ट करे ॾेई वई आहे। ऐं बूट मूं जेको हीउ पातो आहे, इहो मूं सिरेघाट तां वरितो आहे, ऐं उतां वञी मूं 800 रुपए जो वरितो आहे। ऐं 3 वरितमि, उन मां हिकिड़े जी खुड़ी निकिरी वई अलॻि अलॻि रंगनि जी, 2 अञा हलनि पिया। तंहिंजे करे मुंहिंजा ख़र्च आहिनि ई कोन। पैसा गॾु करे जेके पैसा ईंदा उन्हनि मां आऊं को जाइ का ऑफिस वठी ॾींदो हुउसि, पोइ वरी किराए ते ॾींदो हुउसि। मुंहिंजो सॼो ख़र्चु आहे घुमण ते। जी हा। तफ़री मुंहिंजी घुमणु, फिल्मूं ॾिसणु, गाॾियुनि जा पेट्रोल विझी दौरा करणु, जलसनि ऐं रेलियुनि में वञणु। ऐं मानी आऊं खाईंदो आहियां। कल्ह खाधी अथमि सफ़र में चणनि जी दाल, ऐं टियों ॾींहुं खाधीसीं बेदा 5-7 विझी, रातो की पालक बचल में, उनखे सुबुह जो वरी तड़को हणी फ्राए करे तव्हांजे ऑफिस में उते तव्हां रुगो असांखे हिकिड़ो बिस्कुट खाराईंदा, कारी चांहि पीआरींदा आहियो। इन शॉर्ट सर, पोइ पाण ब्रेक ते हलंदासीं। जेको तव्हां ट्रेवल कयो था जलसनि जुलूसनि में, मानी टिकी जी तव्हां ॻाल्हि कई, गाॾी जे पेट्रोलनि जी, उहो तव्हां पाण भराईंदा आहियो या उन्हनि ते चटी हूंदी आहे? हा, इहो मज़ेदार सुवालु आहे। इहो असांजे ज़िले वारनि साथीनि खां पुछो। चवंदा आहिनि न कॾहिं हिकिड़ा ज़िला त कोन चवंदा ई कोन्हनि, उहे पाण झलिया पिया आहिनि। हिकिड़े ज़िले जा माण्हू कॾहिं कॾहिं चवंदा आहिनि त साईं हिकिड़ो दफ़ो वियुसि तंगवाणी, हिकिड़े दोस्त जो पेट्रोल पंप हो, असांजे साथी जो, कंदकोट खां वरिया। मूंखे चई पेट्रोल विझरायो। मुंहिंजो पेट्रोल विझराइणो आहे, पर तो वटि कोन विझरायो। चयो तूं पैसा कोन वठंदे। सही। चई न पैसा ताईं भले न ॾिजो, ॾिजो,
मूंखे ख़बर ई कोन वठंदो, मूं चयो न कोन विझराईंदुसि, पोइ वरी शिकारपुर अची विझरायोसीं। त इहा बिल्कुलु सही पिया चओ, तव्हांखे जेको तजुर्बो थियल आहे ॿियनि माण्हुनि सां इंटरेक्शन जो, त लीडर साहिबान ख़र्च रखंदा आहिनि ज़िलनि ते। जी हा, उहो इन करे जो उन ज़िले में उन्हनि जी पार्टी जा माण्हू वरी गुतनि खां, स्टार्टरनि खां, ट्रांसपोर्टरनि खां जेको भतो वठंदा आहिनि 5-7 लख, SHO जेको भतो थो वठे पंहिंजे हद मां उन मां SSP खे ॾींदो न। जी हा, त जिते ज़िले सदर भतो वठंदो पंहिंजे ज़िले जे मुख़्तलिफ़ क्राइम्स जो, त उहो मर्कज़ी लीडरशिप खे बि ॾींदो। हाणे असांजी पार्टी में कंहिंखे इजाज़त ई कान्हे ज़िले में भतो वठण जी, जे वठूं त पोइ असांखे पैसो पती मिले। सही, बिल्कुलु बिल्कुलु। नंढो ब्रेक आहे, ब्रेक खां पोइ अची तव्हां कंटिन्यू कयो। नंढो ब्रेक आहे, केॾा न वञो, ॾिसंदा रहो ईद रे। नाज़रीन, ईद रयान में हिकु भेरो ॿीहर भलीकार, तमामु ख़ूबसूरत कचहरी ऐं वधीक वक़्तु वञण वापसि हलूं था साईं अयाज़ लतीफ़ पलवी साहिब ॾांहुं। अयाज़ लतीफ़ पलवी साहिब हिन दौर में जेके मौजूदा हींअर हालतूं हलनि पियूं, जेको मौजूदा वक़्तु हले पियो, पाण वक़्त ते बि ॻाल्हाईंदासीं, तव्हां वक़्त ते तमामु घणा लेक्चर ॾींदा आहियो। हींअर तव्हां सुप्रीम कोर्ट जा मतिलबु तव्हां वकील आहियो, सियासी लीडर आहियो, या हिकिड़ा मोटिवेशनल स्पीकर आहियो, ऐं इन्हनि टिनी शयुनि खां पोइ मतिलबु पलवी साहिब पाण खे किथे कंफर्टेबल फील कंदो आहे? अञा कंफर्टेबल फील ई कोन थो कयां। अञा मूंखे इलाही सारियूं शयूं करणियूं आहिनि, कयां कोन पियो। 2-3 साल अॻु में सोचियुमि नावल थो लिखां, रजिस्टर वठी आयुसि, पहिरियां 8-10 सुफ़ा लिखियमि, वरी ॿिए कम खे लॻी वियुसि। सही, वरी हींअर सोचियुमि त शाह लतीफ़ जे हिकिड़ी आइडिया खणी उन लतीफ़ साईं खे उहो किताब जी सूरत में आणिजे, मसलन लतीफ़ ऐं औरत, मसलन लतीफ़ ऐं जुस्तजू, लतीफ़ ऐं बेचैनी, लतीफ़ ऐं सफ़र, लतीफ़ ऐं आलमगीरियत, इन ते लिखिजे। वरी 2-3 सुफ़ा लिखी वरी ॿिए कम में इहे रैलियूं जलसा। बिल्कुलु। सो लॻा पिया आहियूं। फैज़ चयो आहे त नहीं निगाह में मंज़िल तो जुस्तजू ही सही, नहीं विसाल मुयस्सर तो आरज़ू ही सही, न तन में खून फराहम न अश्क आंखों में, नमाज शौक़ तो वाजिब है बेवज़ू ही सही। वाह, त हाणे शौक़ जी नमाज़ पढ़णी आहे पर वज़ू न थी सघियो, पाणी न आहे, त उहो तॾहिं बि पढ़णु घुरिजे। सो निगाह में जुस्तजू त आहे, वसाल मुयसरु खणी न आहे। लॻा पिया आहियूं इलाही कम ॿिया करणा आहिनि, इलाही कम करणा आहिनि। सोचां को फ्रेंच का स्पेनिश ज़बान सिखां, खोलींदो आहियां, विच में सोचियमि पछतो थो सिखां, पोइ वरी अरबी सिखण जी कोशिशि कयां, पोइ कुझु ॾींहं सिखियुसि, पोइ वरी ॿिए कम में लॻी वियुसि। हींअर मूंखे शौक़ु थियो त ट्रैक्टर हलाइणु सिखां, पोइ ट्रैक्टर हलायमि। ऐं विच में मूंखे शौक़ु थियो त आउं पैराग्लाइडिंग कयां, मथां जंप वंप ॾियां जहाज़ तां, उन तां हेलीकॉप्टर वग़ैरह तां। पोइ महांगो ॾाढो उहो जंप ॾियणु, दुबई वुबई में ॾाढो महांगो आहे। सो पोइ वरी क्रूज़ ते वञण जो सोचियमि, दुनिया में जहाज़नि में वञूं था, अराउंड द वर्ल्ड इन 360 डेज़ हिकिड़ी हुई, का फिल्म हुई अलाए छा हुई। सो उन वांगुरु सॼी दुनिया जो चकर काटिजे, पर उहो महांगा आहिनि इलाही महांगा। सर, मुंहिंजो सुवालु हुते बीठो, मोटिवेशनल स्पीकर, वकील, मूं हुनखे चयो न अञा ॿियो कुझु, तव्हां चयो मुतमइन छा मां आयो, मुंहिंजो कंहिं मां बि कोन्हे अञा। सही सही। अच्छा सर, दुनिया में हर शइ कॉन्स्टेंट थी सघे थी मे बी, पर चेंज हमेशह रहे थी दुनिया में न, चेंज खे एक्सेप्ट करिणो आहे। अव्हां जे लाइ चेंज छा आहे, तब्दीली छा आहे? हर शइ तब्दीली आहे मुंहिंजे लाइ। ऑफिस हिकिड़े रस्ते तां वेंदो आहियां, ॿिए ॾींहुं वरी ॿिए रस्ते तां वेंदो आहियां, घर मां निकिरी हीअं वञण जे बजाए ॿिए दफ़े हीअं फिरी वेंदो आहियां। गाॾी में सफ़र वेंदो आहे न, हिकिड़ो ॾींहुं मुंहिंजी गाॾी हूंदी आहे, ॿिए दफ़े का कार हूंदी आहे, 3 दफ़े हिकिड़ो ॿियो दोस्त आहे मीरपुर ख़ासि जो, उनजी गाॾी हूंदी आहे, 4थे दफ़े हिकिड़ो बहराज करण जो दोस्त आहे, उनजी गाॾी अलॻि। ऐं सुतो पियो आहे विहाणे ते, त विहाणो चेंज करे छॾियां भला, ॿियो न त फिल्म हलंदे हलंदे उनखे बंदि करे वरी अलाए ॿी डॉक्यूमेंट्री ॾिसणु शुरू कंदो आहियां। ऐं मानी खाईंदे खाईंदे हिकिड़ो ॾींहुं ओचितो ॿाहिरि बोर्ड पियो छॾे, लस्सी ठाहे, लस्सी सां मानी खाई छॾियमि। त मिड़ई कान का हीअ जेका यकसनत वारी ज़िंदगी आहे न, मोनोटोनस लाइफ, इनखे तब्दील कंदो रहिजे। पुराणा किताब वरी पढ़जनि, पुराणियूं फिल्मूं ॾिसजनि, कॾहिं डेविड कॉपरफील्ड पढ़जे, चार्ल्स डिकिंस जो अ टेल ऑफ टू सिटीज़, वरी ठका जो ॾेई त वरी क्राइम एंड पनिशमेंट, दोस्तोविस्की, वरी उतां निकितो त ल्यू टॉलस्ट आहे, एना कैरिनेना, वरी उनखे छॾे हेमिंगवे, वरी ओल्ड मैन एंड सी, वरी उतां भॼी सादत हसन मंटू, उतां निकिरी वरी आख़िरी शब के हमसफ़र, उहा अची पढ़जे, कुरतुल आहिनि। ईअं माण्हू कलाबाज़ी, अमर जलील, वरी नसीम खल, चोटियूं दर, फलाणो। रोज़ को न को अहिड़ो ख़फ़ो हुजे जो माण्हू चए त मज़ो अची वियो, बड़ा अच्छा, रीडिंग कॾहिं खां अव्हां शुरू कई आहे? रीडिंग करण में, बुनियादी किरदार मूंखे पढ़ाइण में, हिमथाइण में, तव्हीं सम्झंदो तव्हां चवंदुसि बाबा या चवंदुसि अम्मा, बुनियादी किरदार हिकिड़े ॿिए माण्हू जो, उहो चाचो सम्झो, मुंहिंजो मामो सम्झो, ॾाॾो सम्झो, ऐं उन जो नालो आहे इब्न सफ़ी।
इब्न सफ़ी उर्दू राइटर आहे, जी हा कोन बिल्कुलु सुञाणांसि, मिलियो कोन आहियां, मिड़ी चाचो मामो पियो चवां, उहो जासूसी किताबु लिखंदो हो, इमरान सीरीज़ ऐं जासूसी दुनिया। बिल्कुलु बिल्कुलु उन इब्न सफ़ी जा इमरान सीरीज़ ऐं जासूसी दुनिया चौथे पंजे 6 दर्जे खां पढ़णु शुरू कयासीं। जमकार भट्ट जा शिकारियात ते किताब ऐं सुंदर बन का आदमखोर शींहं जे शिकार ते उहो पढ़ियासीं। असल ॻाल्हि ख़बर छा आहे ताहिरा, असल ॻाल्हि आहे त माण्हूअ खे पढ़ण जी पहिरीं माण्हू चवंदा पहिरीं सुठो पढ़ायूं, ऐं चवंदो सुठो न, पहिरीं विझोसि पढ़ण जी आदत, जेको वणेसि जेको मज़ो अचेसि उहो पढ़णु ॾियोसि। पोइ जे हिकिड़ो दफ़ो पढ़ण जी आदत इलाही पइजी वियसि, पोइ चइजोसि हाणे हीअ किताबु छॾे हीअ पढ़। सही बिल्कुलु। तंहिंजे करे पहिरीं पढ़ण जी आदत पइजी वई, पोइ वरी सुठा किताब पढ़णु शुरू कया। फिरोज़ साहिबु ताज़ो मूं हिकिड़ो तव्हांजो क्लिप ॾिठमि पिए त तव्हां ॻाल्हायो पिए नौजवाननि ते, वरी उन्हनि जे इश्क ते पिए ॻाल्हायो त पोइ चओ था त तव्हां छॾे ॾियो, और तू नहीं तो और सही, और नहीं तो और सही, मतिलबु हिकिड़ी महबूबा वई, पोइ ॿी आई, पोइ टीं आई, छो त बियो ठीकु आहे। उन खां पोइ वरी तव्हां हिकिड़े ॿिए क्लिप में चओ था त असां वटि वक़्त जो क़दुरु कोन्हे को, नौजवान खे तव्हां चओ था सॼो ॾींहुं तव्हां इश्क में पिया आहियो, महबूबाउनि जे पोयां आहियो, होटलुनि ते पिया आहियो, हीअ जेके मंज़र कची आहे त तव्हां नौजवाननि खे छा चवणु चाहींदव, कहिड़ो तव्हां उन्हनि खे मैसेज ॾियणु चाहियो था? शादी ईअं ई ज़रूरी आहे, जी हा, बायोलॉजिकल नीड आहे हिकिड़ी, एडवांस ॻाल्हियूं न पाकिस्तानी माण्हुनि खे इजाज़त कान्हे। पंहिंजो जोड़ो ठाहिणु, को इंसान फितरत खां अजीब ग़रीब अलॻि शइ आहे, सो जोड़ो ठाहिणु शुरू कंदुसि। जोड़ो कबूतर ऐं कबूतरी जो बि आहे, जोड़ो शींहं ऐं शींहण जो बि आहे। कहिड़ो तारीख़ी कारनामो पिया कयो शादी करे, जो चओ त असां दुनिया जग जहान खां निराला आहियूं, झिरक ऐं झिरकी वेठा आहिनि आख़िर में। जी हा, उहो झिरक ऐं झिरकी आख़िर में वेठा आहिनि, त हुनजी ज़िंदगी जो मिशन रुॻो हुन झिरकीअ सां गॾु वेहणु आहे न। उहो आख़िरो बि ठाहे थो, बाजरी बि खाए थो, उॾामे बि थो। शींहं ऐं शींहण सॼो ॾींहुं हिक ॿिए सां कचहरी करे वेठा हूंदा आहिनि, दुनिया जहान जा शींहं कम पियो करे, शिकार पियो ॻोल्हे, डोड़े पियो। तंहिंमें इहा जेका पाण अफ़सानो ठाहियो आहे त छोकिरो छोकिरी इश्क कनि, पोइ सॼो ॾींहुं हुन इश्क में ॿुॾा पिया हुजनि। इश्क विश्क कयो, इश्क ईअं ई अॼु बोड़बानी खाई छॾियो। जी हा, कपिड़ा सुबियल सभु कपिड़ा पाए था निकिरूं सुबुह जो, या राति जो खां प्लानिंग कंदा आहियूं सुभाणे कहिड़ो वॻो पाइणो आहे, इस्त्री केॾी महिल करणी। मिड़ई लाइफ जो हिसो आहे तीअं शादी बि आहे, मिड़ई लाइफ जो हिसो आहे तीअं नौकिरी बि आहे। शादीअ खे एॾो तारी कर, शादी कर, छोकिरी शादी कर, छोकिरी शादी कर, छोकिरी शादी करे पोइ छा कंदी, शादी थी वई पोइ ॿार ॼणींदी, पोइ छा कंदी, वरी ॿार वॾो थी वेंदो, पोइ हुन ॿार जी शादी कराईंदी, पोइ वरी पाण मरी वेंदी। तंहिंजे करे शादी करणु को वॾो कारनामो आहे, इश्क करणु कारनामो आहे पंहिंजे कैरियर में टॉप करणु। को रिसर्च, को साइंटिस्ट हुजे, का नई डिस्कवरी करे, का नई ईजाद करे, का नई तहक़ीक़ करे, को हज़ारे माण्हुनि खे नओं रस्तो ॻोल्हे ॾे, को ज़बरदस्त बिज़नेस जो एम्पायर ठाहे जंहिंमें लखे माण्हुनि खे रोज़गार मिले, को पंहिंजे वतन ऐं क़ौम लाइ अहिड़ो कमु करे जो पंहिंजे क़ौम जी तक़दीर तब्दील करे छॾे। जी हा, को वॾो स्कूल खोले छॾे, का वॾी इंडस्ट्री हणे, का एकेडमी खोले, को नओं सुर दस्तियाब करे ॻोल्हे ॾे माण्हुनि खे, को नई शाइरी खणी अचे। छा माण्हू भला इहे कैमरामैन वेठा आहिनि, तव्हांजा माण्हू वेठा आहिनि, इन खां पुछे तो ज़िंदगी में कहिड़ा कारनामा कया, छा कारनामो कयो, मूं शादी कई। अब शादी त सॼी दुनिया कई आहे, सॼी दुनिया शादी थी करे न। अब तो छा कयो चई वॾो थियुसि पोइ मूं शादी कई, वॾो कमु। मूं जेको शेर तव्हां ॿुधायो सो जो तुम जो बदिले हो तो अपना बि यही तौर सही, तू नहीं और सही, और नहीं और सही। हिन जी माना इहा कान्हे त को हिकिड़ी तव्हां सवाल चओ हिकिड़ी महबूबा छॾे ॿी महबूबा। जी हा, हिन जी पहिरीं लाइन कहिड़ी आहे, पहिरीं लाइन इहा थोरी आहे त और नहीं और सही, पहिरीं लाइन आहे तुम जो बदिले हो, तुम जो बदिले हो, तो जो मूंखे धोखो ॾिनो आहे, तुम जो बदिले हो तो अपना भी यही तौर सही, तू नहीं और सही। और पहिरीं धोखो तो ॾिनो आहे, ऐं पोइ तुंहिंजे धोखे खां पोइ वञी ख़ुदकशी करे हा वण में टंगियो पियो आहे लाश, महबूबा हली वई या महबूब हलियो वियो, हाणे माण्हू लटकियो पियो आहे। ऐं उन्हनि खे पियो चवां त जेकॾहिं छॾे वई, हमरा चवंदा न सराइकी में चवंदा शादी किती चई भॼ बि गई, जेकॾहिं उहा छोकिरी छॾे वई ऐं छोकिरो भॼी गया या छोकिरी भॼी गई, हाणे तव्हीं वेठा पिचो मोह मथो करे राति जो ख़त वेठा लिखो, नसूं पिया वढियो, इहो इन करे जो कमकार कोन थो हुजे, बचा पालणा हुजनि, पंहिंजा नंढा भाउर भेण अम्मा जो इलाज कराइणो हुजनि, बाबा खे ठीकु करणो हुजनि, घर वांदड़ घर ठाहिणो हुजनि, त पोइ थोरी लटकाईंदो पाण खे। छोकिरी वई, ॿी छोकिरी, छोकिरो वियो, ॿियो छोकिरो, नौकिरी वई, वरी ॿी नौकिरी, बिल्कुलु चिंबड़िया न पिया हुजो शयुनि खे। सही। पसंदीदा मतिलबु असां तव्हांखे ॾिसंदा आहियूं हर स्पीचिस में तव्हां हिकिड़ी शाइरी पढ़ंदा आहियो, शमशेर अल हैदरी, इब्राहिम मुंशी, शेख हयाज़, लतीफ़, सचल, फैज़, जालिब, पसंदीदा शाइर केरु आहे ऐं इन्हनि सभिनी खे तव्हां यादि कीअं कंदा आहियो, मतिलबु कहिड़े तसलसल सां ईअं पढ़े वेंदा आहियो? इंट्रस्टिंग सवाल आहे, इहो मुंहिंजो बि सवाल हुयो। इहो मूंखे इलाही सारा माण्हू पुछंदा आहिनि, तव्हांखे कीअं यादि थींदो आहे त वर्ल्ड कप में फलाणे हेतिरे रन ते आउट थी वियो, हेतिरी सेंचुरी हई, 7 ॾींहं वेठा ॻाल्हाईंदा आहियो, फिल्म जो सीन कीअं यादि हूंदो आहे,
3 इडियट जो या सिलसिला जो या इजाज़त जो गानो कीअं गानो तव्हीं ताहिरा गाने जा ॿोल लिखी पने ते उतारे पोइ यादि कंदी आहिनि न हिकिड़ो ॿ दफ़ा गानो ॾिठईं गानो यादि आहे झूंगारे पई सही सुबुह जो ब्रश पई करे गानो पई झूंगारे चांहि पई ठाहे झूंगारे पई उहो पने ते लिखी किथे लिरिक्स यादि त कोन कयोसि छाकाणि त हुन गाने सां हिनखे प्यारु आहे जॾहिं प्यारु आहे त उहा पाण शइ यादि थी वञे ज़बरदस्त ज़बरदस्त तव्हांजो जेको दिमाग़ आहे न हुन 2-3 हिसा आहिनि हिकिड़ो शइ डिस्पोजेबल मालूमात गॾु थो करे उहा इस्तेमालु करे उछला थो छॾे तव्हांखे ॿुधायो हिन कैमरामैन ॿुधायो मुंहिंजी बर्थडे फलाणी आहे तव्हांजे दिमाग़ हुनखे ओती करे उछलाए छॾियो वरी तव्हांजी गर्लफ्रेंड या बॉयफ्रेंड ॿुधायो फलाणी मुंहिंजी बर्थडे आहे उहा दिमाग़ वरी हुन खोपड़ी में उछलाए छॾी हिसे में जिते यादगिरी परमानेंट थी हले मूंखे आहे शेख हया सां प्यारु यादि कोन थो कयां मूंखे आहे शाह लतीफ़ सां प्यारु हुनजो शेर पढ़ी ऐं पंहिंजे कमरे में हुन ॾींहुं वेठोसि लतीफ़ साईं जो बैत वेठे पढ़ियो ॿुधायो तव्हांखे मुंहिंजी धीअ खे सॾियमि साईं मुंहिंजा हेॾा मुंहिंजी नंढी धीअ ऐं पुटु जेको जोश आहे ज़ाहिर न हुनखे केॾी महिल सरींदो आहे अची फिल्म ॾिसूं गाना अॻे हुननि खे बि सरींदोसि पर वॾा कम में आहिनि मुंहिंजो ॿुध अची मुंहिंजी छा पियो चई लतीफ़ आहे छा चई बाबा छा थियो मुंहिंजो हीउ छा आहे माण्हू आहे शाइर आहे फिलासफ़र छा आहे चई बाबा छा थियो मुंहिंजो ॿुध ॿुधायोमांसि मुंहिंजो चए थो त ट्रीज़ पहिरीं अंग्रेज़ी में ॿुधायो हुनखे अंग्रेज़ी में ॿुधायमि हुनजी सिंधी जा उहो टिपिकल शाह लतीफ़ वारा जी सम्झे मुंहिंजो ट्रीज़ स्टॉप ग्रोइंग mountains don't be tall eyes stop weeping so I can see the footprints of my beloved जी बाबा छा छा वॾी ॻाल्हि कयसि मुंहिंजो चए थो वधो कीम वणा वणो ऐं वण वध न वधो केरु पई चए ससुई वधो कीम वणा ॾुंगर ऊंचा मथियो टिमो मनेणा पेर निहारियां प्रिय ऐं वण तव्हीं घाटा न थियो ऐं जबल तव्हीं ऊंचा न थियो ऐं अखियूं तव्हीं ॻोढ़ा न ॻाढ़ियो अखियूं ॻोढ़ा ॻाढ़ियूं त मुंहिंजूं अखियूं धुंधलियूं थी वञूं ॻोढ़ा न ॻड़ो त जीअं पंहिंजे प्रिय जे पेरनि जा निशान ॾिसी सघां वाह तमामु हाणे हिन सां प्यारु थी वियो न बैत सां सही तैयार थी वियो अच्छा सर वक्त अव्हांजे लाइ छा आहे फहमीदा रियाज़ लिखियो आहे न ये वक्त नहीं फिर आएगा तुम अपनी करनी कर गुज़रो जो होगा देखा जाएगा अयाज़ लतीफ़ साहब जे लाइ वक्त जी अहमियत छा आहे मूंखे यादि चयो त वक़्तु हिकिड़ो तेज़ ख़ौफ़नाक बर्क़ रफ़्तार अबलक घोड़ो आहे अरबी घोड़ो यूनानी घोड़ो हीअं डुड़ंदो वञे सुंभनि सां दज़ उॾाईंदो ऐं जेकॾहिं उनजे पुठियां वेही संजन खे ऐं ॻिचीअ खे मज़बूती सां झले न वेठो त किराए तव्हांखे निकिरी वेंदो जहिड़ो तेज़ वक़्तु डोड़े पियो उन सां गॾु तव्हीं उन तेज़ रफ़्तारी सां डोड़ो उहो छा आहे जेको सवेल डार्विन वारी ॻाल्हि एडॉप्टेबिलिटी जेकॾहिं दुनिया आर्टिफिशियल इंटेलिजेंस में बि हले यकदमि उहा सिखी वठो दुनिया रोबोटिक्स ॾांहुं पई हले जुड़ी वञो विंडोज़ नई अची वई आहे सिखी वठो हाणे माण्हू सभु चीन पिया वञनि ओॾां वञो अॻे माण्हू ईंदा हुआ फ्रांस हाणे वञनि था इटली त इटली वञो जी हा पोइ शइ खे चए अॻे माण्हू अॻे छा खणंदा हुआ तव्हां खां अॼु खां 15 साल अॻु में या मेडिकल या इंजीनियरिंग बाबा मेडिकल इंजीनियरिंग जी ॻाल्हि पूरी थी वई नयनि जहाननि खे ॻोल्हियो हक़ीक़त आहे बिल्कुलु नई शइ वक़्त सां गॾु डोड़ो वक़्त खे पासर बाहि न थियो त वक़्तु तव्हांजे साम्हूं मटी वियो जंहिं रफ़्तार सां वक़्तु पियो डोड़े उन रफ़्तार सां तव्हीं उनजे पुठियां ते सवार थी डोड़ंदा वञो वाह वाह तमामु ख़ूबसूरत नंढिड़ो ब्रेक आहे ब्रेक खां पोइ वरी वापसि हितां अची कंटिन्यू कयूं था केॾांहुं न वञो ॾिसंदा रहो ईद रेहान नाज़रीन ईद रेहान में हिकु भेरो ॿीहर भली कर पलीजो साहिबु ॻाल्हायूं था लतीफ़ पलीजो साहिबु असां सियासी लीडर तौरु ॾिठो आहे कोर्ट में केस विढ़ंदे ॾिठो आहे ईअं सुप्रीम कोर्ट जे जजनि जे साम्हूं जेको आहे उहो आर्ग्यूमेंट्स कंदे ॾिठो आहे दलील ॾींदे ॾिठो आहे सिंध जो केस विढ़ंदे ॾिठो आहे बहार मोटिवेशनल स्पीकर तौरु जेको आहे तमामु सुठो ॻाल्हाईंदो आहे घर में कीअं आहे मतिलबु असां वांगुरु को रोमांटिक मुड़ुसु आहे को सख़्तु पीउ आहे या को जोली तबियत जो आहे घर में अयाज़ लतीफ़ पली जो कीअं हूंदो आहे मुंहिंजी ख़्वाहिश हूंदी आहे त मुंहिंजा ॿार ऐं नंढा भाउर भेणूं जे हुजनि या सौट मासा भाईटा भाणे जा उहे जेके तव्हांखे पियो हिदायतूं कयां उहे हू सिखनि तव्हांखे चवां पियो न ॿियनि आम माण्हुनि खे ॿियनि शागिर्दनि खे चवां ईअं कयो मुंहिंजे ॿार खे चवां सुठो पियो हुजे नंढो कर ठठ कर फस्ट क्लास ॿिए खे चवां निकिरी चैलेंजिस फलाणो ईअं त कीअं कंदो जी हा बिल्कुलु ॿियनि खे चवां ज़ालुनि खे छोकिरियूं निकिरो मुंहिंजी ज़ाल खे वरी ड्राइविंग न ईंदी आहे छो बुरको पाए शटल काक हलंदी हुजे पोइ त ॿिया ईअं आहिनि न ॿिया सिंध जा केतिरा लीडर अथव या पाकिस्तान जा जेके ॿाहिरि सिंधी औरतूं निकिरो मैदान में अचो फलाणे पंहिंजी ज़ाल घर में अचो बुरको पाए वेठी आहे ऐं उनजी फेसबुक ते फोटू बि रखंदा आहिनि त पंहिंजी ज़ाल जो फोटू खे ढके छॾींदा आहिनि
या उते गुल हणी ॾींदा आहिनि, सही ॻाल्हि आहे, या हुनखे फेसबुक खोलण जी इजाज़त कान्हे, ज़ाल खे धीअ खे फेसबुक जी ID ठाहिण जी इजाज़त कान्हे, सोशल मीडिया जी, ट्विटर जी, छो त हू ॿाहिरि ख़बरूं था कनि, अंदरि ख़बर ॿी आहे। मुंहिंजी धीअ जॾहिं स्कूल लाइफ पे हुई तॾहिं हुनखे ड्राइविंग सेखारियमि, ऐं शी इज़ अ गुड ड्राइवर, डिबेटर आहे, इंग्लिश डिबेट्स में। मुंहिंजो पुटु मौसीक़ी जो ॿियो लास्ट पुटु आहे, सो मौसीक़ी जी जोश कंपोज़िशन कंदो आहे, म्यूज़िक ठाहींदो आहे। ॿई ॿिया पुट वॾा उहे LLM आहिनि, वकील आहिनि बहितरीनु। त घर में उन्हनि ते तनक़ीद बि थींदी आहे ऐं क्रिटिसिज़म फर्स्ट क्लास फुल फ्लेज थींदो आहे। तो ईअं कमु ज़बरदस्त कयो, तो शानदार एक्सीलेंट, या तो हीअ शइ ॿेड़ी ॿोड़ी छॾी, ऐं छो ईअं ॿेड़ी ॿोड़ी। ऐं मुंहिंजी ज़ाल खे ड्राइविंग मूं सेखारी हुई, ऐं मुंहिंजी ज़ाल खे पहिरियों दफ़ो मुल्क खां ॿाहिरि हुन कॾहिं लाहौर इस्लामाबाद कोन ॾिठो, त लाहौर इस्लामाबाद आउं वठी वियुसि, ऐं लाहौर इस्लामाबाद जॾहिं फस्ट टाइम वठी वियोसांसि तॾहिं वरी उते को ईअं पंहिंजे मुंहुं घुमाइण न, त लाहौर में मिली हुई रुबीना कुरैशी ऐं मुस्तफ़ा कुरैशी, उन्हनि लंच ॾिनी, ऐं इस्लामाबाद में मिली अहमद फराज़ सां। तंहिंजे करे असीं इन क़िस्म जी मख़लूक आहियूं। ऐं मुंहिंजी ज़ाल खे पहिरियों दफ़ो पेरिस ऐं एम्स्टरडैम ऐं लंडन आउं वठी वियुसि, पाकिस्तान खां ॿाहिरि। ऐं मुंहिंजी धीअ खे अमेरिका, इंग्लैंड, पुट ॿई, लास्ट टाइम वॾा पुट हुआ मूंसां गॾु अमेरिका, पोइ वरी धीअ ऐं पुट हुआ। तंहिंजे करे तनक़ीद हुन ते थींदी आहे। बाक़ी मूं कॾहिं पंहिंजे घर में ॿोड़ जी डिमांड न कई आहे त हीउ रधियो, मूं कॾहिं ईअं कोन चयो आहे त हीउ वॻो अॼु पाईंदुसि सुभाणे, कपिड़ा किथे आहिनि, ॿोड़ में छा आहे, ओजरी आहे त ओजरी खाई छॾीसि, चिकन आहे त चिकन, मटन आहे त मटन, गोभी गुआर आहे जेका वणेसि आहे, उहा फरमाइशी प्रोग्राम कुझु कोन्हे। ऐं राति जो देरि सां जॾहिं सभु सुता पिया आहिनि त उथारींदो कोन आहियां, चांहि आउं पाण ठाहींदो आहियां, पेर में ॾेई हलंदो आहियां त कंहिंजी निंड ख़राबु न थिए। वाह, घर वारनि जूं ज़ाहिर शिकायतूं हूंदियूं तव्हां सां, उहे कहिड़ियूं हूंदियूं आहिनि? जाम आहिनि, त क्रिटिसाइज़ थो करे केतिरनि शयुनि ते, ऐं पंहिंजो कमिरो साफ़ु करणु कोन थो ॾे। मुंहिंजे कमरे में वेंदो आहे न, अजरक पियो आहिनि, हीअं उछलाइमि, हीअं किताब पिया आहिनि, हीअं रखियमि, हाणे वरी केरु अचां पियो, आहियां घर 4 कलाक, वरी रैली में बि निकिरां, वरी किताब सेट कयां, चांहि जा कोप आहिनि, हीअं 12 हिते गॾु थिया पिया आहिनि, वरी उहे ट्रे में रखी 12 कोप ॿाहिरि कढो। तंहिंजे करे उहो मुंहिंजो कमिरो सफ़ा बिगड़ियल आहे, त उहो सफ़ाई कान थी थिए। या वरी मिटनि माइटनि जे दावतनि में कोन वेंदो आहियां, इहा कावड़ हूंदी आहे। इलाही सारियूं घरनि में कावड़ूं न हूंदियूं, बाक़ी मज़ो कीअं ईंदो। अच्छा पंहिंजो साहिबु, हिकिड़ो हूंदा आहिनि ज़ाहिरा हेॾा सारा माशाअल्लाह ख़ूबसूरत नौजवान लीडर, त कॉल्स ऐं मैसेजिस बि ईंदा हूंदा कंहिं रॉन्ग नंबर्स सां, उन्हनि खे हज़ार 100 न 1000 रोज़ ईंदा आहिनि। ऐं 3/4 ॾींहुं वेही व्हाट्सएप जा मैसेज पढ़ंदो आहियां। मुंहिंजो नंबर बंदि हूंदो आहे, नंबर जो खुले थो मुंहिंजो, त हिकिड़ा त हुननि माण्हुनि जेके ॿी मख़लूक वेठी आहे न, उन्हनि माण्हुनि बचे छॾिया आहिनि, अव्हांखे हीअ ॻाल्हि न करणु खपंदी, अव्हांखे हीअ न करणु खपंदो, अव्हां हीअं छो चयो, तव्हांखे फलाणो आहे, ॿिया वरी चवंदा साईं उहो हीअं छो चयो, ऐं उहे वरी असांखे इंतिहा पसंदि जा मैसेज के ॿिया, पोइ फ़ोन बंदि पियो आहे। ॿियो वरी पोइ चवंदा नेल्सन मंडेला जो पीओ नालो छा हो, चयोगोवेरा किताब कहिड़ा लिखिया आहिनि, बाबा हाणे क्विज़ कॉम्पिटिशन में थोरी वेठा आहियूं, पोइ व्हाट्सएप खुलियल आहे। अच्छा सर, फेम तव्हांजे लाइ छा आहे? व्हाट्सएप ते जेके मैसेज अचनि था उन्हनि जा जवाब कोन ॾेई सघंदो आहियां। उन में जेके तव्हां चयो त तव्हां इश्किया जेके मैसेज, उन्हनि जा बि जवाब कोन ॾींदो आहियां। मूंखे ख़बर आहे सिंध में 90% पाकिस्तान में छोकिरा आहिनि जेके सोनोबरू ऐं नाइदू थियो वेठा आहिनि, साइमाऊं ऐं हक़ीक़ी तौर साम्हूं बि ईंदियूं हूंदियूं न, किन प्रपोज बि कयो हूंदो, किन ईअं प्रपोज त सॼी ज़िंदगी पिया थींदा आहियूं, पर ज़ाहिर जे कम खे लॻा पिया आहियूं न, उन कम में लता मंगेशकर हाणे जे प्रपोज़लनि खे मुंहुं ॾे, या जेको आहे तेंदुलकर लॻे प्रपोज़लनि जे पोयां, त पोइ सेंचुरी त कोन हणी सघंदो। पंहिंजो साहिबु हिकिड़ो अहम सुवाल हिते, ॾखण एशिया में ॾिठो वियो आहे त हीअ जेका ख़ानदानी पॉलिटिक्स आहे, मिसाल आहे ज़ुल्फ़िकार अली भुट्टो, गांधी, हेॾां सभु, त उहे लीडर, पोइ उन्हनि जा ॿार लीडर, तव्हां छा था सम्झो त क़ौमी अवामी तहरीक जो जेको अॻियां हली सरबराह हूंदो, उहो को आम माण्हू हूंदो, को पार्टी मां को माण्हू हूंदो, सरबाज़ अयाज़ हूंदो, जोश हूंदो, ज़रीने हूंदी, या साहिर हूंदो? इन मां ॾिसी वठो त जेकॾहिं मूंखे ईअं करिणो हुजे, पहिरीं ॻाल्हि त असां वटि मर्कज़ी कमेटी आहे, उहा पॉलिसीस ठाहींदी आहे, स्टैंडिंग कमेटी आहे, पर जेकॾहिं इनडायरेक्टली बि ईअं करिणो हुजे त पोइ तव्हां ॾिसी वठो त उन लाइ पहिरियां स्टेप्स कहिड़ा हूंदा आहिनि। पहिरीं उन्हनि खे ॿारनि खे कंहिं सेंट्रल कमेटी में खणाइबो, सही, पोइ उन्हनि खे स्टेज ते सदारत कराइबी, पोइ उन्हनि खे महिमान ख़ासि बणाइबो, पोइ उन्हनि खे प्रोटोकॉल ॾियारिबो,
तव्हांखे मुंहिंजे ॿारनि मां कॾहिं बि को क़ौमी अवामी तरीक़े जलसे में तक़रीर कंदे नज़र आयो आहे त अची उहो स्टेज ते महिमान ख़ासि थी वेहे पुटु मुंहिंजो को ऐं ख़िताब वेठो करे ऐं सदारत वेठो करे? छाकाणि त आउं इन ॻाल्हि जो राय जो आहियां त माण्हू ख़ुदि रू पाण ॿूटो डबनि वांगुरु ज़मीन चीरे फुटी निकिरे। नर्सरी में पालियल जेके वण थियनि था न उहे पोइ हवाउनि ऐं तूफ़ाननि जे आॾो बीह नथा सघनि। नर्सरी वारो ॿूटो सुकी वेंदो, सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु ठीकु, डब वांगुरु फुटी निकिरो। सही, पंहिंजी सुञाणप पाण करायो। सही, बिल्कुलु। अच्छा, मूं हिकिड़ो सुवाल पुछियो सर खां ॻाल्हियुनि जे विच में, मां चाहियां पई तव्हां थोरो ॿुधायो त शोहरत अव्हां जे लाइ छा आहे? माण्हू चवंदा शोहरत में मज़ो कोन्हे फलाणो आहे, मुंहिंजे ख़्याल में त जॾहिं तव्हांखे माण्हू तव्हांजे के चङे जे कम जे करे पसंदि कनि, एप्रिशिएट कनि। ऐं वेंदो आहे न, तव्हां जेको शुरू में इंट्रो ॾिनो त अयाज़ लतीफ़ पली जो जंहिं फेस्टिवल या प्रोग्राम में वेंदो आहे त मुंहिंजे लाइ इहो वॾो मज़ो आहे, मूंखे ख़ुशी आहे त जेका ॻाल्हि आउं माण्हू खे कन्वे पियो कयां सिंध जे नौजवाननि खे, मूंखे सिंध जे नौजवाननि सां बेपनाह प्यारु अथव। छोकिरा हुजनि, छोकिरियूं हुजनि, टीनेजर हुजनि, मास्टर्स जा स्टूडेंट हुजनि, न्याणियूं, ॿार, मूंखे प्यारु अथव। माना सची भॼी चवंदा ठरां पियो ठरां। तव्हां ॾिसंदो पियो आहियां त छोकिरा दुबई में बीठा आहिनि, रक़्स पिया कनि क़ौमी गीतनि ते, मज़ूरी पिया कनि शारजा, अबू ज़ैबिन में, ह्यूस्टन, डलस, लंडन, पुर्तगाल, लिस्बन हलनि पिया। मूंखे एॾा था वणनि जो आउं चवंदो आहियां त भाकुर, जॾहिं भाकुर पाए हींअर कल्ह टे चोथों ॾींहुं को नौजवान मिलियो मूंखे ऐं भाकुर अची पातई, चई चुमी ॾींदुसि। हाणे कंहिंखे गुटको खाधो पियो आहे, कंहिंजो पान खाधो पियो आहे, कंहिंजे वात मां स्मेल पई अचे, कंहिं मुंहुं कोन धोतो आहे, पर आउं चवंदो आहियां त हीउ हेॾे प्यार सां आयो आहे, सही हिकिड़ी आउं चुमी ॾींदो दादी। कुझु ॾींहं अॻु में वियुसि मिठी, उते हिकिड़े हमरा ओॾीमहिल अची रजब फ़क़ीर पहुतो, चई आउं अयाज़ लतीफ़ पली साहिब जी रैली में पहुतो आहियां, मुंहिंजो गीत ॿुधाए। गीत ॿुधाए त हिकिड़ो साम्हूं ॿार अची बीठो 15-16 साल जो, सो मूंखे अची हथु ॾिनई त मूंखे चयो हीउ नाबीन आहे। उहो मुंहिंजो हथु जले बीठो हुन में, मूंखे एॾी ख़ुशी पई थी त नाबीन ते आयो आहे। त शोहरत जेकॾहिं पंहिंजे वतन खे कुझु करे ॾियण में मोट में थी मिले त वॾो अहसासु आहे। बिल्कुलु। अच्छा पली साहिबु, सिंध केतिरनि ई दौरनि में जेको आहे मुख़्तलिफ़ संगीन दौर ॾिठा आहिनि, मतिलबु चाहे उहो पोइ दरसगाहुनि खे जेको आहे बाहि ॾियण जो हुजे मामिलो, फारसी ॿोलीअ जी हिकहटी हुजे, मतिलबु मुख़्तलिफ़ जेके हालतूं आहिनि पाण डीप में, छा था सम्झो त हींअर जेका मौजूदा हालतूं आहिनि इन्हनि मां सिंध निकिरी ईंदी ऐं हर दौर में सिंध पाण खे संभालियो निकिरी वेंदी, सिंध निकिरी वेंदी। आउं आहियां तमामु घणो ऑप्टिमिस्ट आहियां, ख़ुशि फ़हम। ऐं इन ॻाल्हि जो आई कोन त रोइजे ऐं पिचकजे ऐं ॻोढ़ा गाड़जनि। ॿियो आउं इन ॻाल्हि जो बि क़ाइल कोन आहियां त रुॻो माण्हू खे ॿुधाइजे मुसीबत अचनि पिया। उहो ॾिसंदा आहियो एलियंस वारी फिल्मूं, बाक़ी एलियन एतिरो परे पहुती आहे, हाणे हेतिरो परे आहे, हाणे हेतिरो वेझो पई अचे। ऐं इन ॻाल्हि जो कोन्हे चढ़ी विया मरी वियासीं, केनालनि लाइ चवंदा ठहनि पिया, माण्हुनि खे ॿुधाइजे ठहनि पिया, कमु चालू आहे। ऐं इन ॻाल्हि जो क़ाइल ई कोन आहियां। ऐं चवंदो आहियां इहा ॻाल्हि कयो त ठहनि पिया, हुनखे रोकींदासीं, कोन ठहणु ॾींदासीं। माण्हुनि खे वेठा ॿुधायो ठहनि पिया, फलाणा वेठा रो, वेठा रड़ो, वेठा उछगारो ॾियो, ॻोड़ो अखि ते आहे, अधा मरी वियासीं, घोड़ा ॾे लबा थी वियासीं। माण्हुनि खे चओ त पाण खे रोकींदासीं। तंहिंजे करे आउं सम्झां थो दौरु ॾुखियो आहे, छाकाणि त मूं जीअं चयो त असुलु ताक़तुनि सां, शहबाज़ शरीफ़ सां, मरियम नवाज़ साहिबा सां, नवाज़ शरीफ़ साहिब सां, बिलावल साहिब ऐं आसिफ़ ज़रदारी साहिब उन्हनि सां मिलियल आहिनि। पीपल्स पार्टी PMLN सां मिलियल आहे। उन्हनि जे मथां ॿियूं ताक़तूं आहिनि, उहे सभु गॾिजी सॼो पाणी बंदि करणु चाहिनि था। तंहिंजे करे चैलेंज तमामु वॾो आहे, पर पाण पंहिंजे इतिहाद सां ऐं जज़्बे सां शिकस्त ॾींदासीं। सही। पली साहिबु, विच में असां तव्हांखे ॾिसंदासीं GDA में, ऐं तव्हां पोइ शायदि इस्तीफ़ा बि ॾेई छॾी, हाणे हुते तव्हां घटि नज़र अचो था। छा मामिलो आहे, तव्हां GDA में आहियो या न आहियो, या जेका GD आहे ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस नालो त आहे, ॿाहिरां नज़र त अचे थो, पर अंदरि छा उहो ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस आहे या अलायंस टुटल आहे? GDA में असीं आहियूं, क़ौमी आवामी तहरीकुनि जो कंपोनेंट आहे। सही था चओ, मूं सेक्रेटरी जनरलशिप तां इस्तीफ़ा ॾिनी। मुंहिंजी आदत आहे त जेका ॻाल्हि जिते हूंदी असांजी पार्टी उहा ॻाल्हि रखंदी आहे। इमरान ख़ान साहिब सां मिलियासीं संदसि हुकूमत में, GD तरफ़ां डेलीगेशन वठी, सिंध जो चार्टर ऑफ डिमांड ॾिनमि इमरान ख़ान साहिब खे वज़ीर अज़म तौरु। 2 दफ़ा कराची में ऐं इस्लामाबाद में उन्हनि जे अक्सरियती ॻाल्हियुनि ते अमल न थी सघियो। उनखां पोइ शहबाज़ शरीफ़ साहिब जॾहिं वज़ीर अज़म हो ऐं केयरटेकर, तॾहिं आयो GD तरफ़ां पीर साहिब पागारो मूंखे भाईंदो आहे, प्यारु कंदो आहे, नंढे भाउ वांगुरु ऐं हिकिड़े साथी वांगुरु। त पीर साहिब ऐं सदरुद्दीन शाह साहिबु चयो त हीउ जेको वज़ीर अज़म साहिबु पियो अचे, इन सां GD पारां तव्हां ॻाल्हाईंदो। त राजा हाउस ते उते बि शहबाज़ शरीफ़ साहिबु, हीउ जेको 2024 जी इलेक्शन खां महीनो खनि अॻु में वज़ीर अज़म सां, त उते बि मूं रखियो सॼो मौक़ुफ़ त हीउ मामिलो आहे।
इमरान ख़ान साहिबु तव्हांखे ख़बर आहे मुंहिंजे घरु आयो, जी हा, बिल्कुलु। नवाज़ शरीफ़ साहिबु मुंहिंजे घरु आयो, त उते जेके मौक़ुफ़ रखूं था GD तरफ़ां उन में कॾहिं बि का बि झल पल कान्हे। ऐं पीर साहिबु पागारे तरफ़ां ऐं सॼी टीम तरफ़ां जेके बि सिंध जा समूरा इशूज़ आहिनि उहे रखण लाइ पाण हिमथाईंदा आहिनि रखो। बाक़ी ज़ाहिर आहे असीं ॿिए क्लास जा माण्हू आहियूं, ॿिए तबिके जा आहियूं, असीं रोज़ु हली सघूं था। जेके GD में केतिरा दोस्त आहिनि से ॿियनि क्लासिस जा माण्हू आहिनि, जागीरदार आहिनि, के सरदार आहिनि, के वॾेरा आहिनि, के पीर आहिनि, उन्हनि जूं हिकिड़ियूं लवाज़मात आहिनि, उहे आम माण्हुनि में एॾे रेगुलरली हलण लाइ उन्हनि खे उहा न आदत आहे, न उन्हनि जो उहो मिज़ाज आहे। उहे हिकिड़ो वॾो जलसो त करे सघनि था 6 महीने 9 महीने, पर रोज़ु हलनि सो पाण उहे फ़क़ीर माण्हू आहियूं, पाण रोज़ु पिया हलंदासीं। बाक़ी आउं सम्झां थो त वॾनि अलायंस जी ज़रूरत आहे। सिंध जे अजगर जहिड़े करप्शन ऐं अज़ाब जे साम्हूं वॾे इतिहादनि खां सवाइ मुक़ाबिलो कोन करे सघिबो। सही सही, बिल्कुलु ठीकु। अच्छा सर, तनक़ीद हूअं त दुनिया में ॾाढो वॾो मौज़ू आहे, तव्हां सिंधियुनि में तनक़ीद खे कीअं ॾिठो आहे? सिंधियुनि में तनक़ीद कान्हे, सिंधियुनि में इल्ज़ाम तराशी आहे। सही। तनक़ीद इहा हूंदी आहे त माण्हू चए त बाबा तव्हां जीअं मुंडी सही कान पियल आहे, ॿियो नग लॻरायो या ॿियो रंग पायो, इहा थी तनक़ीद। सही। ऐं इल्ज़ाम तराशी थी, मुंडी पाइण जी ज़रूरत कहिड़ी हुई, कंहिंखां फुरियाई, चोरी कई अथई, छा कयो अथई, ऐं मुंडी सम्झी पाए वरी पाण खे छॾी वरी शइ थी सम्झी, इहो थियो इल्ज़ाम तराशी। सिंधी ईअं चयो ई कोन थो त यार पलिया साहिबु तव्हां हेॾां वञो या ईअं कयो, या इब्राहिम जोया साहिबु तव्हां हीअ ट्रांसलेशन कयो। उहो चवंदो लिखा इब्राहिम जोया कयो छा आहे, शेख ख़याज़ वरी कहिड़ो वॾो शाइरो, रसूल बख़्श पली जो पली साहिबु जॾहिं आया थो तॾहिं चवंदा कालाबाग डैम जो ठीको पलीअ साहिबु वटि आहे। हाणे वरी सिंधी चवंदा रसूल बख़्श पली जे पाणी लाइ शानदार आवाज़ बुलंद कयो। पलीअ साहिबु विड़ियो पियो पाणी जे हक़नि लाइ, मुखालिफ़नि वरी इल्ज़ाम पियो रसूल बख़्श पली जे वटि कालाबाग डैम जो ठीको आहे। माना ॾिसो त इल्ज़ाम जी नोयत ॾिसो, हिकिड़ो माण्हू पाणीअ लाइ विड़े पियो। जी हा, इहो ईअं आहे जीअं बेनज़ीर साहिबु शहीद थी वञे, असीं चऊं बेनज़ीर साहिबु पाण खे पाण शहीद करायो आहे। तंहिंजे करे सिंधी इन क़िस्म जी जेका मख़लूक इल्ज़ाम थी हणे उहा त कंहिं कम जी कान्हे। सही। अच्छा, हिकिड़ो ॿियो सवाल ॾाढो इंट्रस्टिंग आहे त जॾहिं माण्हू कुझु सम्झी वठंदो आहे, अंडरस्टैंड कंदो आहे मुख़्तलिफ़ शयुनि खे, त उहो मुआशिरो हुनजे लाइ ॾाढो चैलेंजिंग बणिजी वेंदो आहे। तव्हांजे लाइ हीउ मुआशिरो केतिरो चैलेंजिंग आहे? इहो ज़बरदस्त सवाल कयो थी, इहो ताहिरा कमाल जो सवाल आहे। Beloved tied me up and flung me into the sea. Standing on the shore, he says, watch out, don't get wet. मूंखे मूं पिरिन ॿधी विधो ॿार में, उभा ईअं चवनि त मथां पांध पुसाई। लतीफ़ साईं आहे। जी। सो मुंहिंजे महबूबनि मूंखे जले पाणी में चढ़ाए छॾियो आहे ऐं चवनि था कपिड़ा न पुसाइजो। त इन करे सिंधी माण्हू चवनि था त अयाज़ लतीफ़ पली जा मज़दूर थी हल ऐं विड़ तूं मैदान में तूं हल ऐं तोखे असीं हुकुम ॾियूं त इहो कमु कर, बाक़ी मुश्किल वक़्त ऐं घड़ीअ में तोसां गॾु बीहंदासीं कोन, ओॾी महिल तो ते इल्ज़ाम हणंदासीं। तूं असांजो चौकीदार आहीं, सिपाही आहीं, पियो विड़ पियो हल, ऐं सभ खां वॾी आॾी पुछा बि तोखां कंदासीं, इल्ज़ाम बि तो ते हणंदासीं ऐं कम बि तोखां वठंदासीं। वॾेरनि खां MNAs MPs खां भला हीअ ईद आहे, अॼु ईद जो ॾींहुं आहे न, अॼु सुबुह जो कहिड़ो कहिड़ो सिंधी माण्हू पंहिंजे तर जे MNA MPA सेनेटर नाज़िम वटि वियो आहे ऐं उते ईद मिलण महिल उनखे चयो अथसि त MNA MPA वज़ीर साहिबु कैनालनि ज़रिए सिंध जो सौदो न कर, तुंहिंजी चांहि कोन पीअंदासीं, ईद तोसां मिलण आया आहियूं, इहो गुलाब जामुन नथा खाऊं ऐं ईद निमाज़ ॿाहिरि निकिरण महिल अॼु कहिड़े सिंधीअ के MNA MPA सेनेटर खे ईद जी मुबारक ॾियण जे बजाए कन में चयो साईं कैनालनि वारो ज़ुल्म त न कयो। सही, बिल्कुलु बिल्कुलु ठीकु। पली साहिबु, समाजी क़दर जेके पंहिंजा तब्दील थिया आहिनि, उन्हनि जो मेन कारण तव्हां कंहिंखे था करार ॾियो? साइंस खे, समाजी क़दरनि जी ॿेड़ी साइंस मोड़ी छॾी आहे ऐं ॿियो करप्शन। माना भलो बि कयो त नुक़सान बि। मिसाल तौरु समाजी क़दर हुआ कदकोट जैकबाबाद शिकारपुर घोटकी जूं मायूं ॿाहिरि कोन निकिरंदियूं, ॿोॾूं आयूं, असांजी अंबड़ियुनि खे भेनरुनि खे दर बदर थी कैंपुनि में अची विहणो पियो ऐं उनखे इमदादी सामान लाइ हीअं सदाऊं आणियूं पियूं। इनकम सपोर्ट प्रोग्राम करप्शन, असांजूं गैरतमंद माऊं भेनरूं बैंकुनि जे साम्हूं लठियूं पियूं खाइनि। ॿी साइंस, जंहिं ॻोठ में बिजली कान हुई सोलर अची वई, सोलर ते मोबाइल चार्ज पियो थिए, कुले ते रखियो आहे, नंढड़ी प्लेट मोबाइल चार्ज पियो थिए, सोशल मीडिया हले पई, ॼट करे नियाणियुनि खे घर में वेठो उहे ॾिसनि पियूं त फलाणे मुल्क जी छोकिरी निकिरे पई, फलाणे शहर जी निकिरे पई। साइंस ऐं तबाही ऐं बर्बादी उहे चैलेंजिस आहिनि जेके माण्हूअ खे चैलेंज अॻियां खणी थो अचे। सही, एंड प्रोग्राम में पाण आहियूं। अयाज़ लतीफ़ पली जो ज़िंदगीअ खे कीअं ॾिठो ऐं जेकॾहिं कंहिं शइ ते पछताव हुजे त कहिड़ियुनि शयुनि ते पछताव आहे? कंहिं ते बि कोन्हे पछताव। नंढा नंढा त हूंदा, फलाणो बूट छो पातमि, फलाणी गाॾी झटको लॻो, हरू भरो छो डेट छो पइजी वियो,
रिवर्स थो ख़्याल सां ज़िंदगी जे हवाले सां वॾा पछतावा के बि कोन्हनि ऐं मुंहिंजे ख़्याल में त अम्मा सां बाबा सां वधीक वक़्तु गुज़रिया ख़्वाहिश आहे मुमकिन कोन सिहत हुई तंहिंजे करे उन सां वक़्तु वधीक गुज़रिया ऐं ज़िंदगी ज़बरदस्त आहे मज़ेदार आहे जेकॾहिं ॿियो जनम मिले टियों जनम मिले सतों जनम मिले हज़ारों जनम मिले वरी साॻियो अयाज़ लतीफ़ पली जो थियणो कमाल ज़बरदस्त ज़बरदस्त अच्छा हिकिड़ो सवाल मां सम्झां थी त हिते करणु खपे सर तव्हां छाकाणि त पंहिंजे लफ़्ज़नि सां बयानु कयो आहे त पीपल्स पार्टी जेको आहे सो उहो उन्हनि सां गॾु आहे ऐं साम्राज्य सां गॾु आहे सिंध खे तबाह करणु चाहे पई ऐं सिंध कर खणी निकिती आहे हीअ तारीख़ रक़म करे पई सिंध पर सिंध में छा पहिरीं कॾहिं इन तरह को अहिड़ो वाक़ियो आयो आहे त तव्हां बाबा सिग्नेचर्स बि पाण पिया कयो उन्हनि सां गॾु बि पाण बीठायो वरी रैलियूं बि पाण पिया कढो वरी पीपल्स पार्टी जूं रैलियूं बि निकिरनि पियूं इन कॉन्सेप्ट खे कीअं पिया ॾिसो मज़ेदार माण्हू आहे पीपल्स पार्टी में प्यारा दिलरुबा माण्हू वेठा आहिनि ऐं तंहिंजे करे बच के हम लोगों ने उर्दू जा ॿ शेर ॿुधाए छॾियां बच के हम लोगों ने कातिल से जहां ली थी पनाह उस इमारत के ही तहखाने में मक्तल निकला जिते लिकी वञी वेठासीं कत्लगाह उते हुई बिल्कुल बागबाने आग दी जब आशियाने को मेरे जिन पे तकिया था वो ही पत्ते हवा दे अच्छा पंहिंजो साहब शादी पंहिंजनि मां कजे पंहिंजी बिरादरी पोयां लॻा पिया हुजूं या मल्टी डायमेंशन्स जेके आहे ज़ाहिर ॿाहिरां रिश्ता बि ईंदा आहिनि उन्हनि में करणु घुरिजे असांजा सिंधी वालदेन त इहे हूंदा आहिनि पंहिंजी वठो पंहिंजी सां जे वाइदो कयो अथव त पंहिंजी सां कयो न त शादी में का पाबंदी उसूल हुजण ई न खपे छोकिरी भला नंढी हुजे छो हुजे छोकिरी भले तव्हांखां 5 साल वॾी हुजे या 5 साल नंढी हुजे कहिड़ी बि ॿोली ॻाल्हाए कहिड़े बि मज़हब जी हुजे कहिड़ी बि ज़बान जी हुजे कहिड़े बि मुल्क जी हुजे ऐं छोकिरो बि कहिड़े मुल्क कहिड़े मज़हब कहिड़ी ज़बान कहिड़े बैकग्राउंड अच्छा हीअ जेको नंढे हूंदे नाले करे छॾींदा आहियूं जीअं छोकिरी ज़मीन आहे वाही तुंहिंजे नाले पुट ॼाओ या वाही तोखां असां वठंदासीं इहो जेका ईअं कोन कंदा आहिनि पेट बि लिखी ॾींदा आहिनि त जेको ॿार जी पेट में आहे वीचारी उहा जेकर धीअ ॼाई त फलाणे भाइट जी हूंदी या फलाणो इहो रद्द करे शादी पंहिंजी मर्ज़ी ऐं पसंदि जी कयो पर वरी बि थो चवां जंहिंसां कंहिंसां न्याणीअ सां कंहिं छोकिरे सां वाइदो कयो त उहो निभायो पर जे वाइदो न आहे कंपल्शन न आहे पंहिंजी पसंदि जी कयो थोरो रैपिड फायर बि हिकिड़ो सेगमेंट आहे मां तव्हांखां पुछणु चाहींदमि लॉ मेडिकल और इंजीनियरिंग लॉ कलर कहिड़ो अछो कारो ब्लैक अच्छा कारोबार कजे या नौकिरी कजे कारोबार एक्टर एक्ट्रेस पोएट अमिताभ नसीरुद्दीन शाह ओमपुरी ओके नॉवलिस्ट पोइट में शेख अयाज जबरदस्त फैज इश्क या शादी इश्क कलर ब्लैक थियो खुशबू मोतियो नॉवलिस्ट और सफ़रनामो ॿिन्हिनि में चार्ल्स डिकेंस सफ़रनामो मुस्तनसर हुसैन तारड़ जबरदस्त शहर मुंबई गोवा ऐं हैदराबाद फिल्म और ड्रामा वेब सीरीज़ अच्छा जबरदस्त सियासतदान ॾुखियो सवाल आहे रसूल बख्शपली जो जबरदस्त अच्छा सवारी कहिड़ी कार हुजे मोटरसाइकिल पंधु ऐं मोटरसाइकिल ज़बरदस्त अच्छा मां पुछणु चाहींदमि त जॾहिं तव्हां सफ़र ते हूंदा आहियो त केतिरो इंजॉय कंदा आहियो हूअं तव्हां चई चुका आहियो त घणो मुंहिंजो ख़र्च सफ़र ते ई हूंदो आहे सफ़र में आउं सफ़ा कंजूसी सां हलंदो आहियां मानी वानी कोन खाईंदो आहियां पर अगरि शहर जिते वेंदो आहियां उनजा सभु इलाइक़ा घुमंदो आहियां अच्छा मौसीक़ी सां तव्हांजो हिकिड़ो लॻाव आहे वधीक कंहिंखे तव्हां ॿुधंदा आहियो लता मेहदी हसन उस्ताद जुमन जी ज़रीना बलोच सही ऐं पाण खे ॻाइण जो शौक़ु आहे न कॾहिं ईअं झुंगारींदा हूंदव घर वर में मिड़ई कीअं मतिलबु थोरो अॼु असां ॿुधणु चाहियूं हाल ई कोन्हे वरी अहिड़ो आहे जो बसि शेख हयास जेकॾहिं तव्हां शेख हयास केॾो पसंदि कयो तव्हां नो डाउट असां स्टेजिस ते तमामु घणो ॿुधो आहे शेख हयास लतीफ़ सरकार शेख हयास खे ॿुधणु चाहींदासीं हवा घुले थी अञा चगुन में उॾार आहे बहार आहे अञा त झूमे पियो सनोबर टिड़ी पियो देवदार आहे वाह वाह तमामु ख़ूब सर इन दी एंड लास्ट क्वेश्चन सिंध जे माण्हुनि खे तव्हां छा चवणु चाहींदा आहिनि ईद जे ॾींहं ते ऐं हीअ जेके मौजूदा हालतूं आहिनि या अयाज़ लतीफ़ पली जो पंहिंजे तरफ़ां छा कहिड़ो मैसेज खणी आयो आहे नौजवाननि जे लाइ सिंध जे माण्हुनि जे लाइ घरनि मां निकिरो पढ़ो ईंदड़ जॾहिं 2026 जी रमज़ान जी ईद हुजे तॾहिं वरी हिन सॼे साल में या ईंदड़ 100 सालनि खां पोइ जॾहिं ईद अचे त ॾिसो त सही छा तब्दील थिया आहियो नियाणियुनि खे पढ़ायो शादी पंहिंजे नियाणियुनि ऐं ॿारनि जी पंहिंजी मर्ज़ी ते थियणु ॾियो नंढे शहर मां वॾे शहर में अचो किताब तमामु घणा वठो ड्राइविंग सिखो स्विमिंग सिखो ट्रेवल कयो पैसा बचायो 30 सैकड़ो बजट पंहिंजे ॿारनि जी तालीम ते ख़र्चु कयो सिंधी क़ौम सां बीहो सिंध खे पंहिंजो कसोटी ऐं पंहिंजी पारस पथर जीअं इम्तिहान जी हवालो सिंध खे बनायो जेको सिंध सां गॾु आहे उन सां प्यारु कयो जेको सिंध जो दुश्मन आहे
उनजे अखियुनि में अखियूं विझी उनजी मुखालफ़त। ज़बरदस्त, तमामु बहितरीन ख़ूबसूरत, बहितरीन तमामु तव्हांजो ख़ूबसूरत। मैसेज अवांजे वक़्तु ॾियण जा असीं थोराइता आहियूं। मां पंहिंजे लाइ ऐं असां होस्ट एज़ अ होस्ट पंहिंजे लाइ एज़ाज़ सम्झूं था त अयाज़ लतीफ़ पलीजो साहिबु जिन असांजे हिन स्टूडियो में ऐं मेहरान टेलीविज़न नेटवर्क तरफ़ां हीउ प्रोग्राम अव्हां ताईं नाज़रीन पहुतो। ख़ुशि रहो, हमेशह जियो ऐं ॿियनि खे बि जीअण ॾियो। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं खोड़ सवाल हुआ या लतीफ़ पलीजो साहिब सां जेके करणा हुआ इलाही रहिजी विया आहिनि ऐं वरी बि असां तव्हांखे अॼु श्योरिटी घुरूं था त तव्हां ॿीहर प्रोग्राम में ईंदो ऐं असांखे टाइम ॾींदो। तमामु काराइतूं ॻाल्हियूं थियूं ऐं लफ़्ज़ लफ़्ज़ सोन पर छाकाणि जो वक़्तु ऐं उनखां पोइ ईद जा मुख़्तलिफ़ प्रोग्राम आहिनि। असां जीअं उथंदासीं त वरी ॿी अची दोस्त वेहंदा, महिमान अची वेहंदा। ईद जी स्पेशल मेहरान टीवी ट्रांसमिशन जारी आहे। सभिनी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही। अल्लाह निगहबान।